बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफुल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन इकराम, हाज़िर थिया हूँ नई सेशन सां गॾु। अॼु असां इन्ही प्लेटफॉर्म तां सिंधी ज़बान जो 5 प्रोग्राम नशर करे रहिया आहियूं, जंहिंजो उनवान आहे मुहर्रम ऐं सफ़र जा अहकाम। प्रोग्राम खे अॻिते वधाइण खां पहिरियां आउं पंहिंजे मौज़िज़ महिमाननि जो तारुफ़ कराईंदुसि। सभ खां पहिरीं असां सां गॾु तशरीफ़ रखनि था मोहतरम फ़ज़ीलतुल शेख शब्बीर अहमद जमाली साहब, ऐं उन्हनि सां गॾु तशरीफ़ रखनि था मोहतरम फ़ज़ीलतुल शेख जमशेद सुल्तान अवान साहब। असां तव्हां ॿिन्ही महिमान खे पंहिंजे इन प्रोग्राम में भलीकार चऊं था। शेख हाफ़िज़ शब्बीर अहमद जमाली खां पहिरियों सुवालु आहे त छा मुहर्रम जे महीने जी फ़ज़ीलत जो सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हा जी शहादत सां ताल्लुक़ आहे? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन नबीना मुहम्मद व आलिहि व अस्हाबी अजमईन अम्मा बाद। इन सवाल जो जवाब इहा आहे त मुहर्रमुल हराम जी फ़ज़ीलत सां सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी शहादत जो को बि ताल्लुक़ कोन्हे को। इन में चंद ॻाल्हियूं आहिनि। सभ खां पहिरीं ॻाल्हि त आहे त मुहर्रमुल हराम जी फ़ज़ीलत तॾहिं खां क़ाइमु आहे जॾहिं खां सम्झो त इंसानियत पैदा ई न थी। अल्लाह तबारक व तआला सूरह तौबा में इरशाद फरमायो त यौम ख़लक़स समावाति वल अर्द मिनहा अर्बातुन हुरुम। त अल्लाह ताला जॾहिं ज़मीन ऐं आसमाननि खे ठाहियो उन टाइम खां अल्लाह ताला 4 महीननि खे हुरमत वारो ऐं तज़ीम तकरीम वारो बनायो। त उन 4 महीननि में मुहर्रमुल हराम जो महीनो बि शामिल आहे। हदीस किताब सही बुखारी में किताबुल मग़ाज़ी में बाब हज्जतुल विदा में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे। पाण के वसल्लम फरमाईंदा त उन 4 महीननि मां मुराद ज़िलक़द, ज़िलहज, मुहर्रम ऐं रजब जो महीनो आहे। त माना उन टाइम खां मुहर्रमुल हराम जी फ़ज़ीलत पंहिंजी जाइ ते क़ाइमु आहे। ऐं उन खां पोइ जेकॾहिं क़ुरान सुन्नत ॾिसी मुतालो कयूं था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बेसत खां अॻु में बि तक़रीबन हर ज़माने में मुहर्रमुल हराम जी फ़ज़ीलत क़ाइमु आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद खां अॻु में पुराणो तरीन मज़हब जी यहूदी मज़हब हुयो। हदीस किताब सही बुखारी में किताब सियाम में इमाम साहब बाब क़ाइमु कयो त आशूरा जे रोज़े जो बयानु। उन में हदीस आंदी अथऊं त यहूदी बि इन महीने जो एतिराम कंदा हुआ। माना यहूदीन जे मज़हब में बि इहो महीनो मोहतरम हुयो। उन खां पोइ ॿियो पुराणो मज़हब आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद खां अॻु में ईसाईयत या मुशरिकीन मक्का जो जेको मुशरिकाना नज़रियो हुयो। पर हदीस किताब सही बुखारी में किताब सियाम में साॻे बाब में इहा बि हदीस मौजूदु आहे त अहले मक्का वटि बि यानी कि मक्का में मुशरिक मौजूदु हुया ऐं गॾो गॾु हुन मक्का में ईसाई बि मौजूदु हुया। त उन्हनि वटि बि मुहर्रमुल हराम जी फ़ज़ीलत वारो मामिलो मौजूदु हो। उनखे इज़त जी नज़र सां ॾिसंदा हुआ ऐं हुरमत वारो महीनो उनखे तसवुरु कंदा। ऐं ख़ुदि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि जॾहिं मदीने पाक में आया त मुहर्रमुल हराम जे महीने जी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं फ़ज़ीलत ज़िक्र कई जो हदीस किताब सही मुस्लिम में किताब सियाम में हिकिड़ो पूरो बाब आहे त मुहर्रम जे रोज़नि जी फ़ज़ीलत जो बयानु। उते हदीस त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुहर्रमुल हराम जे रोज़ महीने खे शहरुल्लाह करार ॾिनो आहे, माना अल्लाह जो महीनो। हाणे इन समूरी हक़ीक़तनि ते ग़ौर कयूं त इंसानियत खां अॻु में अज़ल खां अवल खां इन महीने जी हुरमत तज़ीम तकरीम मौजूदु आहे। यहूदियत जे मज़हब में इन महीने जी तज़ीम तकरीम मौजूदु आहे। ईसाईयत जे मज़हब में इन महीने जी तज़ीम तकरीम मौजूदु आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में इन शइ जी इन महीने जी तज़ीम तकरीम मौजूदु आहे। जॾहिं सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी शहादत जो वाक़ियो त सन 60 हिजरी में पेश आयो आहे। त माना इन्हनि ॻाल्हियुनि मां मालूम थिए थो त हिन महीने जी शुरू खां ई तज़ीम तकरीम मौजूदु हुई। इन जी तज़ीम तकरीम जो सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी शहादत सां को ताल्लुक़ कोन्हे को। ऐं इन खां पोइ वरी ॿी हिकिड़ी आम ॻाल्हि आहे। उहा आम ॻाल्हि इहा आहे त कंहिं बि वॾे खां वॾी शख़्सियत ॾे पैदाइश या वफ़ात इन सां कंहिं बि महीने जी तज़ीम ऐं तकरीम ते फ़र्क़ु कोन थो पए। ॾिसो जेकॾहिं अगरि इन शइ सां कंहिं ते फ़र्क़ु पवंदड़ हुजे हा त सभ खां वॾो मुक़दस महीनो उहो हुजे हा जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पैदा थिया, या सभ खां मुक़दस तरीन महीनो उहो हुजे हा जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी वफ़ात थी, यानी कि रबीउल अव्वल जो महीनो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पैदाइश जो मामिलो इख़्तिलाफ़ी है, बहरहाल इन बारे में काफ़ी सारा अक़वाल आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी वफ़ात जे मामले में इहा शइ कन्फर्मात पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी वफ़ात रबीउल अव्वल जे महीने में थी आहे। पर पाण करीम जी पैदाइश ऐं वफ़ात जे करे रबीउल अव्वल जी फ़ज़ीलत न पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बयानु कई, न अॻिते सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन बयानु कई। ईअं ते अंबिया जी पूरी जमात
सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन, उन्हनि जूं शहादतूं, उन्हनि जूं पैदाइशूं। तव्हां हिन नुक़्ते ते ॾिसो, जेकॾहिं कंहिंजी पैदाइश सां या कंहिंजी वफ़ात सां को महीनो मोहतरम थिए हा, पोइ त पूरो साल मोहतरम आहे। छो त अंबिया, असहाब, औलिया, ही जेके नेक साले माण्हू न, तक़रीबन हर महीने में कंहिं न कंहिंजी पैदाइश आहे, हर महीने में कंहिं न कंहिंजी वफ़ात आहे। जेकॾहिं कंहिंजी वफ़ात सां या पैदाइश सां को महीनो मोहतरम थिए हा, त पोइ त सभु महीना मोहतरम आहे। त माना ॿी ॻाल्हि इहा आहे त इन शइ सां जो को तालुक़ ई कोन्हे कंहिंजी पैदाइश सां या कंहिंजी वफ़ात सां। बल्कि टी ॻाल्हि हिकिड़ी ज़िक्र कंदो हलां, जो इहे शयूं जनम तॾहिं थियूं वठनि जो असांजे माशरे में ख़ासि तौर ते पंहिंजो सिंधी जो ई सेक्शन आहे, त असांजे सिंधी माण्हुनि जी अक्सर सोच इहा हूंदी आहे त अगरि इन महीने जी का फ़ज़ीलत आहे ज़रूरु को सबबु हूंदो। हालांकि इहा सोच ई ग़लति आहे। बिना सबब जे बि जेकॾहिं अल्लाह ताला कंहिंखे मोहतरम बणाए त बणाए सघे थो। हाणे ॾिसो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी जेका हदीस मूं तव्हांजे साम्हूं पेश कई, त अज़ल खां अव्वल खां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा त रजब जो महीनो मोहतरम आहे, या सम्झो त हुरमत वारे महीननि में आहे। तॾहिं त रजब जे महीने जी का ख़ुसूसी ॻाल्हि अहिड़ी त आई कान्हे का। या गॾोगॾु ज़िलकत जो महीनो आहे, ज़िलकत जे महीने में अहिड़ी कहिड़ी ख़ुसूसियत आहे, का बि ख़ुसूसियत कान्हे का। त इहा जेका सोच आहे त कंहिं सबब जे करे, कंहिं वजह जे करे कंहिं महीने जी इज़त आहे, माण्हू इहो सोचे करे चवंदा त न मुहर्रम हराम जी फ़ज़ीलत बि आहे, ज़रूरु को सबबु आहे, त इहा सोच ई ग़लति आहे। अल्लाह ताला बिना सबब, बिना वजह जे बि बाज़ महीननि खे जेको सो मोहतरम रखियो आहे। त ख़ुलासे कलाम इहो आहे त मुहर्रम हराम जी फ़ज़ीलत जो तालुक़ु सना हुसैन रज़ी अल्लाह ताला जी शहादत सां क़तन कोन्हे को, बल्कि सना हुसैन रज़ी अल्लाह जी शहादत खां हज़ार साल पहिरियां बि मुहर्रम हराम जो महीनो मोहतरम हुयो। ऐं हर ज़माने में, हर दौर में, हर नबी जी शरीयत में इन महीने खे एतिराम जी नज़र सां ॾिठो वियो आहे। ऐं ॿी शइ तव्हां अगरि ॾिसम त अगरि कंहिंजी शहादत या वफ़ात सां को महीनो मोहतरम थिए पोइ त सभु महीना मोहतरम आहिनि। ऐं टी शइ जेकर तव्हां अगरि ॾिसम त इहा सोच ई ग़लति आहे त इन मामले में त इहो को महीनो अगरि हुरमत आहे त का हिन जो सबबु हूंदो। अल्लाह ताला बिना सबब जे बि जेको सो हुन शइ कंहिंखे मोहतरम बणाए त बणाए सघे थो। वल्लाहु अलम। बारकल्लाहु फ़ीकुम। शेख जमशेद सुल्तान, तव्हां खां अॻियों सुवालु आहे त मुहर्रम जे महीने जी छा फ़ज़ीलत आहे ऐं हिन में कहिड़ा अमल करणु खपजनि? बिस्मिल्लाहि वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाहि व अला आलिहि व सहबिहि व मन वाला। इंतिहाई अहम सवाल आहे त मुहर्रम हराम जी छा फ़ज़ीलत आहे। मुहर्रम हराम अल्लाह तबारक व तआला जे उन्हनि महीननि मां हिकु महीनो आहे जंहिंजी अल्लाह तबारक व तआला हुरमत बयानु कई आहे। क़ुरान करीम इरशाद आहे, इन्न इद्दत शुहूर इंदल्लाहि इस्ना अशरा शहरा। अल्लाह ताला वटि जेका शहरनि जी माना महीननि जी जेका मिक़दार आहे उहा 12 आहे। यौम ख़लक़ अस्समावाति वल अर्द, जंहिं ॾींहुं अल्लाह तबारक व तआला ज़मीन ऐं आसमान बणायो। मिनहा अर्बाअतुन हुरुम, उन्हनि मां 4 अहिड़ा आहिनि जेके हुरमत वारा आहिनि, जंहिंमें हिकिड़ो मुहर्रम हराम बि आहे। अॻिते अल्लाह ताला इरशाद फरमाए त फ़ला तज़लिमू फ़ीहिन्न अनफुसकुम, त इन्हनि महीननि में पंहिंजे नफ़्सनि ते ज़ुल्म न कयो। हक़ीक़त में ज़ुल्म या गुनाह हर महीने में ई मना आहे, पर इन्हनि महीननि जी हुरमत में सभिनी खां अॻु में अल्लाह तबारक व तआला जेको असांखे हुकुम ॾिनो आहे उहो गुनाहनि ऐं ज़ुल्म, ज़्यादती, उद्वान, अल्लाह ताला जी मुखालिफ़त, प्यारे पैगम्बर जी मुखालिफ़त, दीन जी मुखालिफ़त, शरीयत जी मुखालिफ़त आहे। इन्हनि खां बचण जो अल्लाह ताला हुकुम ॾिनो आहे। हाणे ज़ुल्म छा आहे? ज़ुल्म कुझु बि थी सघे थो, इंसान पंहिंजे नफ़्स ते करे, गुनाह करे, ॾोह करे, नमाज़ छॾे ॾे, बुरा कमु करे, त इहे सभु जा सभु मना आहिनि। आम ॾींहंनि में इन्हनि जो गुनाह जेको आहे उहो आहे, पर इन्हनि महीननि में गुनाह वधी थो वञे। पहिरीं फ़ज़ीलत इहा आहे। अल्लाह तबारक व तआला जे हिन महीने में रब्बुल आलमीन मना फ़रमायो हो त जंग जिदाल तव्हांखे नाहे करिणो। शरीयत में अल्लाह तबारक व तआला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं पुराणी उम्मतनि खे बि इहो हुकुम हो त इन्हनि 4 महीननि में जेके 4 महीना हुरमत वारा आहिनि, इन्हनि में तव्हांखे जंग ऐं जिदाल जी इब्तिदा नाहे करणी, कंहिंसां विढ़णो न आहे, ताकी इन्हनि जी हुरमत बरक़रार रहे। खून ख़राबो, फितनो फ़साद इहो मना आहे। हा, अगरि केरु मुसलमाननि जे मथां हमिलो करे थो सघे पोइ दिफ़ा में विढ़णु जाइज़ आहे। त माना इब्तिदान जिहाद ऐं इब्तिदान जेको आहे विढ़णु इन्हनि महीननि में मना हुयो। इन हुरमत वारे महीने में हाणे गुनाहनि खां असांखे बचणु खपे ऐं कहिड़ा नेक अमल करणु खपनि। नेक अमल सभिनी खां अॻु में शरीयत जो हर उहो अमल नेक आहे जेको आम महीननि में बि वाजिबु आहे। नमाज़ आहे, ज़कात आहे, उहो कहिड़ो बि अमल अल्लाह जी राह में ख़र्चु करणु आम तौर ते इन्हनि महीननि में करणु अफ़ज़ल आहे ऐं इंसान खे करणु खपे, उहो छॾणु न खपे। जेका ख़ासि को सबूत कंहिं इबादत जो आहे त उहो आहे रोज़े जो सबूत।
त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में उम्मुल मुमिनीन सैयदा आयशा फ़रमाइनि थियूं त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान खां पोइ अगरि कंहिं महीने में कसरत सां रोज़ा रखंदा हुआ त शहरुल्लाहिल मुहर्रम, मुहर्रम जे महीने में कसरत सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ा रखंदा हुया। त इहो अमल साबित आहे। ऐं पोइ इन में तख़सीस मज़ीद आहे त यौम आशूरा जो रोज़ो उन जी फ़ज़ीलत आहे त उन जो रोज़ो रखणु खपे। त रोज़े खां अलावा ॿिए कंहिं ख़ासि इबादत, को ख़ासि रस्म या को ख़ासि ख़ैरात, नज़र, न्याज़, इन खां अलावा जेके बि शयूं असांजे मुआशरे में रिवाज थी चुकियूं आहिनि उन्हनि जी का बि फ़ज़ीलत साबित न आहे, बल्कि उहे बिदआत में शामिल थियनि थियूं। छो त इहो मुहर्रमुल हराम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दौर में बि आया, सहाबा किराम जे दौर में, ताबईन जे दौर में, अहले बैत जे दौर में, इन्हनि सभिनी जे दौर में मुहर्रम हर साल ईंदो रहियो। ख़ुदि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत जा 23 साल में मुहर्रम ईंदो रहियो, पर रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवाइ रोज़े जे ॿिए कंहिं शइ जो बि इज़ाफ़ो या उन जी फ़ज़ीलत बयानु न कई। सभिनी खां बहितरीनु तरीक़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे। त उन जे बारे में हिकिड़ी हदीस इहा मिले थी त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कसरत सां रोज़ा रमज़ान खां पोइ अगरि कंहिं महीने में रखंदा त उहो शहरुल्लाहिल मुहर्रम, बाक़ी जीअं शेख साहब ॿुधायो त उन जो नालो ई शहरुल्लाहि मुहर्रम यानी अल्लाह ताला जो महीनो आहे। अल्लाह ताला जी तरफ़ इन जी निस्बत इन करे आहे ताकी इन जी ताज़ीम वधाई वञे। बक़िया 3 महीननि जा नाला मुख़्तलिफ़ आहिनि, पर इन महीने जो नालो ई मुहर्रमुल हराम आहे। त मुहर्रम वरी हराम, 2 हुरमतूं जमा थी चुकियूं आहिनि। त इहा फ़ज़ीलत इन जे लाइ काफ़ी आहे त हीअ अल्लाह ताला जो महीनो आहे। इन्हनि में रोज़ा कसरत सां रखणु खपनि ऐं बाक़ी जेके इंसान ते वाजिबात आहिनि, नमाज़ आहे ऐं ख़ैरात करणु चाहे आम महीननि जी तरह, त उहा फ़ज़ीलत उन वटि आहे। ज़कात ॾियणु चाहे ज़कात ॾिए थो सघे। बहरहाल इन जी फ़ज़ीलत में सिर्फ़ु हिकिड़ी इबादत जो इज़ाफ़ो आहे, उहो रोज़े जी इबादत आहे। वल्लाहु आलम। जज़ाकल्लाहु ख़ैर शेख। अॻियों सुवालु आहे शेख हाफ़िज़ शबीर अहमद जमाली खां, छा मुहर्रम जे महीने ऐं सफ़र जे महीने में शादी करण जी शरीयत मना कई आहे? जेकॾहिं न त आम मुसलमान इन खे मायूब छो सम्झंदो आहे? मुहर्रम जे महीने में ऐं सफ़र जे महीने में शादी करणु बिल्कुलु जाइज़ आहे, कंहिं क़िस्म जी ममानत कान्हे का। इन में मुख़्तसर वज़ाहत तव्हांजे साम्हूं कंदो हलां। हदीस किताब सही मुस्लिम में किताब निकाह में हिकिड़ो बाब आहे, बाब फ़ज़ीलत एताक़ ही। त उन में हिकिड़ी हदीस मुबारक अचे थी त ख़ैबर जी लड़ाई खां बाद में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सैयदा सफ़िया रज़ी अल्लाह ताला अन्हा जन सां निकाह कयो। बल्कि इमाम मोहम्मद बिन साद जी किताब अतबक़ातुल कुबरा जे अंदरि उन्होंने हिकिड़ो बाब हिन नाले सां क़ाइमु कयो त सैयदा सफ़िया रज़ी अल्लाह ताला अन्हा जन जी हालात ज़िंदगी। उन माननि था त इहो जेको निकाह थियो आहे इहो सम्झो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं ख़ैबर खां वापसि थिया आहिनि, मदीने पहुचण खां अॻु में इहो निकाह रस्ते में थियो हुए। त माना ख़ैबर खां बाद में रस्ते में निकाह थियो हुए। हाणे इन ॿिन्ही हदीसनि खे साम्हूं रखी वरी असीं इन ॾे मोटूं था त ख़ैबर जी लड़ाई लॻी मुहर्रम में आहे। हाणे मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहा लड़ाई मुहर्रमुल हराम में विड़ी आहे, उन खां बाद में मदीने पहुचण खां अॻु में रस्ते में निकाह कयो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जा मुहर्रमुल हराम महीने जो इख़्तिताम में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो निकाह कयो आहे, या त सफ़र जे महीने जे अंदरि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो निकाह कयो आहे। कंहिं बि तरफ़ इन मामले खे जेकॾहिं माण्हू मोटाए थो त तव्हांखे साबिती मिले थी त मुहर्रमुल हराम जे महीने जे अंदरि ख़ुदि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां निकाह करणु साबित आहे। ऐं इन जे मामले में उम्मत जे अंदरि हिकिड़ी बेसमझी चओ, जहालत चओ, ख़ामख़ा जो इहो ज़हन वेही वियो आहे। वगरना उम्मत जे तमामु तर मकतब फ़िक्र जे उलमा जो तमामु तहक़ीक़ात खे साम्हूं रखो, कंहिं बि आलिम मना कोन्हे कयो। हाणे ॾिसो न, मौलाना अहमद रज़ा ख़ान साहिबु अहकाम शरीयत जे अंदरि उहे बि लिखनि था त मुहर्रमुल हराम जे महीने में शादी करणु को ममनू कमु कोन्हे, को बिल्कुलु जाइज़ आहे। छो त ममानियत का दलील ई कान्हे का क़ुरान सुन्नत जे अंदरि। छो त कंहिं कम खे हराम करार ॾियणु हीअ त अलाह जे तरफ़ां आहे, या त अलाह जो पैगाम हुन जा पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾसींदा हुया जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन। त रब जे तरफ़ां या रब जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां किथे बि कंहिं शइ जी सराहत कान्हे का मुहर्रमुल हराम जे महीने में या सफ़र में शादी निकाह हराम आहे। इहे सभु ॻाल्हियूं ग़लती ते बीठल आहिनि। अच्छा, जेके मुहर्रम जे महीने में ख़ासि तौर ते माण्हू नथा कनि, हाणे उन्हनि जी सोच ॾिसो ग़लति आहे। हाणे उन्हनि जी सोच छा आहे, हू चवंदा त मुहर्रमुल हराम जे महीने में सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी शहादत आहे, त लिहाज़ा हाणे उन्हनि जी शहादत जो वाक़ियो हिकिड़ो तमामु वॾो वाक़ियो आहे, उन जे करे मुहर्रम में शादी नाजाइज़ आहे। ॾिसो न, हाणे इहा ॻाल्हि त बिल्कुलु जंहिं मुस्लमान जे दिलि में ज़र्रे बराबरि बि ईमान हूंदो उहो इन शइ खे बिल्कुलु सम्झंदो, इक़रार इज़हार कंदो त वाक़िअतनि सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला जी शहादत तमामु वॾो सान्हो आहे।
छो पाण सैयद अहलिल जन्नह जन्नतिन जा सरदार आहिनि, उन्हनि जी फ़ज़ीलत मक़ाम मर्तबो बिल्कुलु आला आहे ऐं एॾी अज़ीम शख़्सियत जी शहादत यकीनन हिकिड़ो तमामु वॾो सान्हो आहे। पर ॾिसो न, शरीयत असांखे इहा तालीम ॾिनी आहे त कंहिंजी बि वफ़ात या शहादत ते 3 ॾींहंनि खां मथे सोग करणु जाइज़ कोन्हे को। हदीस किताब सही बुखारी में किताबुल जनाइज़ में इमाम साहिब हिकिड़ो बाब थो क़ाइमु करे, बाब इहदादिल मरआ। हुन में हदीस आंदी अथऊं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त कंहिंजी बि वफ़ात खां बाद में 3 ॾींहंनि खां वधीक ॾुख करणु जाइज़ ई कोन्हे को। हाणे हिकिड़ी औरत आहे, मुड़ुसु फ़ौत थी वियो आहे त उहा 4 महीना 10 ॾींहं वेंदी। बाक़ी हू उमूमी तौर ते कंहिंजो को मिट अज़ीज़ क़रीब को फ़ौत थी वियो, को प्यारो को महबूब फ़ौत थी वियो, त 3 ॾींहंनि खां मथे उन जो सोग करणु जाइज़ ई कोन्हे को। अॻियां हदीस तव्हां अञा लफ़्ज़नि ते गौर कयो त इहा हदीस बयानु करण वारी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी सैयदा उम्मे हबीबा रज़ी अल्लाह ताला अन्हा। हाणे उहे फरमाइनि थियूं त मुंहिंजे वालिद जी वफ़ात थी वई, मुंहिंजे वालिद जी वफ़ात खे 3 ॾींहं गुज़रियो त सईदा छा कयो हुए, पंहिंजे वालिद जे वफ़ात खे जीअं 3 ॾींहं गुज़रिया आहिनि, पाण ख़ुशबू घुराई अथऊं, ख़ुशबू घुराए करे पंहिंजे जिस्म खे हई अथऊं ऐं माण्हुनि जे साम्हूं इन शइ खे वाज़े कयो अथऊं त ॾिसो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम ते आउं अमल करियां पई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कंहिंजी बि वफ़ात ते 3 ॾींहंनि खां मथे सोग करणु जाइज़ कोन्हे। लिहाज़ा मुंहिंजे पीउ जी वफ़ात ज़रूरु थी आहे, पर 3 ॾींहंनि खां बाद में मूं इन सोग खे ख़तमु करे छॾियो आहे। त सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला जी शहादत जो सान्हो तमामु वॾो आहे, जंहिंजो ॾुख ऐं दर्द दिलनि में त मुस्लमाननि खे ता क़यामत रहंदो, पर इन ॾुख खे मल्हाइणु या इन खे ज़ाहिर करणु या उन बुनियाद ते शादियूं मनसूख़ करणु, शादियुनि खे नाजाइज़ ऐं ग़लति करार ॾियणु, इहे सभु शयूं ग़लति आहिनि। छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 3 ॾींहंनि खां मथे ॾुख करण जी असांखे इजाज़त ई कान्हे ॾिनी। ऐं जॾहिं त इन महीननि में शादियूं ख़ुदि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां साबित आहिनि। ऐं उलमा उम्मत जा तमामु तर तहक़ीक़ पसंदि उलमा अगरचे कंहिं बि मकतब फ़िक्र जा हुजनि, सभु तव्हांखे इहो चवंदे नज़र ईंदा त मुहर्रमुल हराम जे महीने में या सफ़र जे महीने में शादी करणु बिल्कुलु जाइज़ आहे। इन में कंहिं बि क़िस्म जो मान को बि दलील कोन्हे। बाक़ी रहियो मसइलो अवाम जो, अल्लाह ताला अमान में रखे, अवाम जी बेसमझी चओ, जहालत चओ, दीन खां दूरी जो नतीजो छो। त हिन मौक़े ते असीं उम्मत जे लाइ, पंहिंजे लाइ, तमामु मुसलमाननि जे लाइ दुआ घुरूं था। शायदि अल्लाह ताला असांखे क़ुरान ऐं सुन्नत वारी सोच अता करे, क़ुरान सुन्नत वारो फ़हम अता करे। हे सिर्फ़ु क़ुरान सुन्नत जे फ़हम खां दूरी ऐं महरूमी आहे जो इहे ॾींहं ॾिसणा पवनि पिया। जंहिं कम खे अल्लाह ऐं अल्लाह जे प्यारे हबीब अलैहिस्सलाम हरार कमु कोन्हे ॾिनो, असां पंहिंजी जहालतनि जी बुनियाद उन शइ खे हराम करार पिया ॾियूं। अल्लाह असांजी इस्लाह करे। आमीन। बारकल्लाहु फ़ीकुम। शेख अॻियों सुवाल आहे शेख जमशेद खां त इस्लाम में योम आशूरा जी फ़ज़ीलत केतिरी आहे ऐं रोज़े जा छा हुकुम आहिनि? जज़ाकल्लाह ख़ैर। इस्लाम में योम आशूरा जी फ़ज़ीलत आहे ऐं साबित आहे। अल्लाह तबारक व तआला हिन ॾींहं खे ॾाढो मुबारक बणायो आहे। हिन ॾींहं ते सैयदना मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम खे फ़िरौन खां निजात मिली हुई। ऐं हिकिड़ी ॿी रिवायत में इमाम अहमद रहमहुल्लाह बयानु कनि था त इहो उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं सैयदना नूह अलैहिस्सलाम जी जेका कश्ती आहे उहा जबल ते पहुती हुई, जंहिंमें उन्हनि बि शुक्र अदा कयो तूफ़ान मां बची करे, जेके उन्हनि मां अल्लाह ताला जी रहमत सां बची विया, उन्हनि शुक्राने में रोज़ा रखिया। इहे 2 रिवायतनि खां वधीक जेका फ़ज़ीलत उहा इहा आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीना तशरीफ़ खणी आया हिजरत खां पोइ, त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्का में बि रोज़ा रखंदा हुया योम आशूरा जो, पर जॾहिं मदीना आया त ॾिठूं त यहूदी बि रोज़ा रखनि पिया। त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ताजुब थियो ऐं अवां पुछा कई यहूदियुनि खां त तव्हां छो था रोज़ा रखो? त उन्हनि चयो त हीउ ॾींहुं उहो आहे जंहिं ॾींहुं मूसा अलैहिस्सलाम ऐं उन जी क़ौम खे फ़िरौन खां निजात मिली हुई, त असां ख़ुशी में रोज़ो रखंदा आहियूं। त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फ़रमायो त मुंहिंजो रिश्तो मूसा अलैहिस्सलाम सां वधीक मज़बूत आहे। मुंहिंजो हू भाउ नबी हुया ॿई, त मां उन जी इन जेका आहे सुन्नत खे ज़िंदा कंदुसि। या पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि रोज़ा रखंदा हुया, पर यहूदियुनि जी मुखालिफ़त जे लाइ रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाया त असां 2 ॾींहं रोज़ा रखंदासीं, तासुआ 9 जो ऐं आशूरा 10 जो। ऐं पाण सल्लल्लाहु इहो बि इरशाद फ़रमाया त आईंदे साल अगरि मां ज़िंदा रहियुसि त मां 9 जो तासुआ जो बि रोज़ो रखंदुसि। त इहा फ़ज़ीलत योम आशूरा जी आहे त हिन ॾींहुं असांखे रोज़ो रखणु खपे। हिकिड़ी ॿी रिवायत में इहो बचे थो त यहूदी हिन ॾींहं खे बतौर जशन मल्हाईंदा हुया, बतौर जशन मल्हाईंदा, ईद जे हिन ॾींहं खे वठंदा हुया ऐं नवां कपिड़ा पाईंदा हुया। पर पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं सुन्नत खे अपनायो उहा इहा सुन्नत हुई जेका मूसा अलैहिस्सलाम जी सुन्नत हुई रोज़े जी।
हालांकि इहो रोज़ो अॻु में बि फ़र्ज़ु हो। इन रोज़े जी फ़र्ज़ियत खे अल्लाह तबारक व तआला तब्दील करे रमज़ान मुबारक अता फ़रमायो। पोइ इन जी फ़र्ज़ियत ख़तमु थी वई ऐं सुन्नत बरक़रार रहियो त वाजिबु न आहे, जेको रोज़ो रखणु चाहे उनजो सवाबु आहे ऐं जेको नथो रखे उन जे मथां ॾोह न आहे। पर इन जे बदिले अल्लाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रमज़ान मुबारक जो सॼो महीनो रोज़ा रखण जे लाइ अता फ़रमायो। ऐं ॿी हिकिड़ी हदीस में प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त जेको शख़्स आशूरा जो रोज़ो रखे थो, मूंखे अल्लाह ताला खां उमेदु आहे त 1 साल जा उन जा गुनाह माफ़ थियनि था। आरफ़ा जा जी फ़ज़ीलत इहा आहे त 2 साल जा, ऐं यौम आशूरा जी फ़ज़ीलत इहा आहे त 1 साल जा गुनाह अल्लाह ताला उन्हनि जा माफ़ करे छॾींदो जेको इंसान आशूरा वारे ॾींहुं रोज़ा रखे थो। त अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे सम्झण जी अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। बारकल्लाहु फ़ीकुम। शेख हाफ़िज़ शबीर अहमद जमाली खां अॻियो सुवालु आहे त नज़र अल्लाह ऐं नियाज़ हुसैन जे मायने छा आहे? इन जी का क़ुरान ऐं हदीस में तालीम आहे? हाँ, त नज़र जी माना बास मन्नत इहे सभु शयूं अचनि थियूं। बाक़ी जेको लफ़्ज़ नियाज़ आहे इहो फ़ारसी जो लफ़्ज़ आहे, उर्दू में इस्तेमालु थिए थो, सिंधी में बि इस्तेमालु थिए थो। असांजूं फ़ारसी जूं, उर्दू जूं, सिंधी जूं जेके डिक्शनरियूं आहिनि, जेके लुग़ात आहिनि, उन में अगरि लफ़्ज़ जी माना ॾिसूं था त हिकिड़ी त साॻी माना नज़र वारी थी मिले, मन्नत, चढ़ाओ, ऐं उन खां पोइ ॿी जेका जी माना मिले थी आजिज़ी, इनक़सारी, जेके लफ़्ज़ नियाज़ जूं मानाऊं आहिनि। त इन मानाउनि खे ॼाणण खां पोइ मालूम थो थिए त चाहे नज़र चाहे नियाज़ इहे सभु अलाह जे लाइ आहिनि। छो त नज़र बि उन जे लाइ, मन्नत बि उन जे लाइ, झुकण बि उन जे लाइ, त इहे सभु शयूं अलाह जी ज़ात लाइ हुअणु घुरिजनि। इहो जेको नालो वरितो वञे थो नियाज़ हुसैन, त इहो नियाज़ हुसैन चवणु सही कोन्हे, कोई अलाह जो नियाज़ आहे। छो त बेनियाज़ बादशाह आहे, उन जे साम्हूं नियाज़मंदी बाने जी ठहे थी। बाने जे साम्हूं नियाज़मंदी ऐं झुकाव ॾेखारे इन जी असांजी शरीयत में इजाज़त कान्हे का। ऐं इन खां पोइ इन शइ खे ॼाणण खां पोइ जॾहिं कुतुब हदीस ॾे मोटूं था त माना का इबादत, को अमल, का नेकी अलाह खां सवाइ कंहिं ॿिए ॾे झुकाव हुजे या उन खे ख़ुशि करणु ख़ातिर हुजे, त दीन त इन खे वॾी सख़्तु लफ़्ज़नि सां यादि कयो आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे सही मुस्लिम जे अंदरि किताबुल अज़ाही जे अंदरि इमाम साहिब हिकिड़ो बाब क़ाइमु कयो आहे त ग़ैरुल्लाह जे नाले ज़बह करण जो बयानु। उते हदीस आंदी अथऊं, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था लअन अल्लाहु मन ज़बह लिग़ैरिल्लाह। अल्लाह जी ज़ात खां सवाइ इंसान अगरि का इबादत, को कमु या को जानवर ज़बह करे थो अल्लाह ताला खां सवाइ कंहिं ॿिए जे लाइ, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त अहिड़े इंसान ते अल्लाह जी लानत आहे। त नज़र अल्लाह जे लाइ हुअणु घुरिजे, नियाज़ सभु अल्लाह जी ज़ात लाइ हुअणु घुरिजे। छो त इबादतूं आहिनि, इबादतूं अल्लाह जी ज़ात खे ई जुगाइनि थियूं, उन लाइ हुअणु घुरिजनि। जेको कंहिं ॿिए लाइ करे थो उनखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मलून करार ॾिनो आहे। ऐं इन खां पोइ ॿी बि शइ ॾिसो न त असांजो दीन असांजे अक़ल, सोच, सम्झ, फ़िक्र जो नालो त कोन्हे को। मुस्लमान चाहे कंहिं बि फ़िरके सां वाबिस्ता हुजे, पर इन शइ जी हुनजो ज़मीर गवाही ॾींदो, हुनजी फितरत गवाही ॾींदी त शरीयत अल्लाह जे हुक्मनि जो नालो आहे। शरीयत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तालीम जो नालो आहे। शरीयत उन शइ जो नालो आहे जंहिं ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा असहाब सगोरा हलिया। शरीयत उन शइ जो नालो आहे जंहिं ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा अहल बैत अतहार हलिया। पर इन हक़ीक़तनि खां ॼाणण खां पोइ तव्हां समूरे क़ुरान ॾे मोटो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत जे 23 सालनि खां रुजू कयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी ज़ात खां सवाइ ॿिए कंहिं लाइ बि कॾहिं को न्याज़ कोन कयो। हुन खां पोइ तव्हां मोटी अचो सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी जमात ॾांहुं, कंहिं हिकु सहाबी खां बि इहा साबित कान्हे का त उन्हनि को न्याज़ खे ॿिए लाइ कयो हुजे। हुन खां पोइ तव्हां अहल बैत सगोरनि जी जमात ॾे मोटो, अहल बैत सगोरनि मंझां कंहिं बि अल्लाह जी ज़ात खां सवाइ कंहिं ॿिए लाइ को न्याज़ कोन्हे कयो को। हता की आम तौर ते असांजे साम्हूं हिन महीने में ज़िक्र कयो वञे थो अइम्माए मासूमीन जे नाले सां या 12 इमामनि जे नाले सां। हाणे उन 12 इमामनि मां जेको 12 इमाम महदी चयो वञे थो, इन मामले में शिया सुन्नी जो हिकिड़ो इख़्तिलाफ़ आहे त अहले शियत उन्हनि जो हिकिड़ो ॿियो तसवुरु आहे, उन्हनि जे हिसाब सां अची चुको आहे। जॾहिं त अहल सुन्नत जे नज़दीक अञा इमाम महदी आया कोन्हनि के, बल्कि कुर्बे क़यामत जे ज़माने में ईंदा। बाक़ी उन खां अॻियां जेके 11 इमाम आहिनि, जेके उन्हनि खे 11 इमाम लेखिन था, से शख़्सियतूं जीअं अहल शियत वटि क़ाबिल एतिराम आहिनि, अहिड़े तरीक़े सां अहल सुन्नत वटि बि एतिराम आहिनि, क़ाबिल एतिराम आहिनि, मोहतरम आहिनि। पर वॾी हैरानगी जी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि 11 इमामनि मंझां बि कंहिंखां बासन ते सही आहे न्याज़ करणु साबित कोन्हे को। त हाणे तव्हां मूंखे ॾिसो हिकिड़ो उहो कमु जेको माना ॾिसूं था ग़ैर शरई,
कुतुब हादीस ने मोटूं हूंदा ग़ैर शरई, जेको कमु क़ुर कोन ॾसियो, जेको कमु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी पूरी ज़िंदगी में कोन कयो, सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन पूरी ज़िंदगी में कोन कयो, अहल बैत सॻोरनि पूरी ज़िंदगी में कोन कयो, 11 इमामनि मंझां इमाम हसन अस्करी ताईं कंहिं शख़्सियत इहो अमल कोन कयो। तव्हां मूंखे ॿुधायो त अहिड़े अमल में कहिड़ो ख़ैरु ऐं कहिड़ी भलाई आहे? इहा शइ सरासर ग़लति आहे। उम्मत जे मथां इंतिहाई वॾो ॾुखु थींदो आहे। उहे कलमे पढ़ण वारा जिन खे जिंद जान जंहिं रब ॾिनी आहे, जंहिंजो पूरो वजूद अंग अंग अलाह जी नेमत आहे, हुन रब जे नाले जे लाइ तव्हां ॾिसो 12 महीना ख़ैरात करण जो को जज़्बो कोन्हे को। जॾहिं इहो महीनो अचे थो, इन महीने में इन्हनि तौर तरीक़नि सां ख़ैरातूं कयूं वञनि थियूं, न्याज़ जो नालो ॾिनो वञे थो। हिते इहो ई चयो वेंदो त असां मुस्लमाननि फ़िरका परसी खां, तासुब खां, हठधर्मी खां हटी करे असीं इन्हनि हक़ीक़तनि ते गौर कयूं। अगरि अलाह खे राज़ी करिणो आहे, अलाह जी शरीयत जो क़दुरु करिणो आहे, अलाह जे हुक्मनि जो, अलाह जे दीन जो क़दुरु करिणो आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे असहाब सॻोरनि, उन जे अहल बैत अतहार जी वाट खे वठिणो आहे, त उन शइ उन तालीम जे अंदरि किथे बि इन न्याज़ जो तस्करो कोन्हे। जीअं असीं इन्हनि जी वाट वठी मंज़िलूं माण्हुनि चाहियूं था त असीं इन शइ खे ग़लति सम्झूं, इन शइ खे, इन नज़रिए खे, इन अमल खे पंहिंजी ज़िंदगी मां ख़तमु कयूं। जे इन हक़ाइक़ जे बावजूदि बि को माण्हू महज़ ज़िद ऐं इनाद जी बुनियाद ते इन मामलात खे वठियो अचे पियो, उहो पाण सोचे क़ुर जे उबतड़, नबी करीम इस्लाम जी सीरत जे उबतड़, सहाबा जी सीरत जे उबतड़, अहल बैत जे वाट जे उबतड़, 11 इमामनि सॻोरनि जी वाट जे उबतड़ हली करे जेको माण्हू मंज़िल माण्हुनि चाहे थो, उनखे कहिड़ी मंज़िल नसीब थींदी? अल्लाह पाक सम्झ था करे। आमीन, जज़ाकुमुल्लाह ख़ैर। शेख जमशेद, तव्हां खां अॻियो सवाल आहे त सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा जी शहादत जी मुख़्तसर वज़ाहत ॿुधायो। सभिनी खां अॻु में मां हिन ॻाल्हि जी वज़ाहत कंदुसि त सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला जी शहादत जो वाक़ियो मुहर्रमुल हराम जी 1 तारीख़ ते थियो हो। पर इन ॻाल्हि खे असां ज़रूरु वज़ाहत कंदासीं त इन जो बि ताल्लुक़ मुहर्रमुल हराम सां इत्तफ़ाक़ी आहे, को फ़ज़ीलत जो या को ख़ुसूसियत जो न आहे त 1 तारीख़ ते या मुहर्रमुल हराम जी का फ़ज़ीलत इन करे का वाज़े थिए थी। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला जी शहादत जे बारे में मां चंद ॻाल्हियूं कंदुसि त उनजे फ़ज़ाइल छा हुया। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला उहे हस्ती आहिनि जंहिंजे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण दुआ घुरी, इन करे मांखे मुराद रसूल ऐं दुआए रसूल चवंदा आहिनि। सैयदना उमर जे इस्लाम वठी अचण खां पोइ सहाबा किराम चवंदा हुआ त जंहिं ॾींहुं सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला इस्लाम खणी आया, इस्लाम क़बूल कयऊं, उन ॾींहं खां पोइ असां इज़त में वधंदा वियासीं। इस्लाम यानी दीन इस्लाम इज़त में वधंदो वियो, पोइ कॾहिं पोइते कोन मोटियो। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला इस्लाम जे बारे में सहाबा किराम चवनि था त जंहिं ॾींहुं सैयदना उमर इस्लाम खणी आया, उन ॾींहं खां पोइ असां हरम शरीफ़ में, बैतुल्ला शरीफ़ में खुले आम नमाज़ पढ़ंदा हुआसीं। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला उहे सहाबी आहिनि जेके इस्लाम खणी अचण खां पोइ सभिनी खां पहिरीं वञी सभिनी सरदारे कुफ़ार मक्का, सरदारनि क़ुरैश वटि विया ऐं उन्हनि खे ॿुधाइण लॻा त मां मुस्लमान थी वियो आहियां, मूं इस्लाम क़बूल करे वरितो आहे, जंहिंखे बि वेहणो आहे, जंहिंखे मुक़ाबिलो करिणो आहे त मां हाज़िर आहियां। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी फ़ज़ीलत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण पंहिंजी ज़बान नबूअत खां बयानु फ़रमाई। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाईंदा त मूंखां पोइ अगरि केरु नबी हुजे हा त उहो उमर हुजे हा। ऐं पाण फ़रमाईंदा हुआ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त हिन उम्मत में अगरि कंहिं शख़्स ते इल्हाम थींदो हुजे हा, अगरि मां चवां त कंहिं शख़्स ते इल्हाम थींदो आहे त उहो सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला जी ज़ात जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फ़रमायो। सैयदना उमर जे बारे में हिकिड़ी ॿी रिवायत आहे, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही बुख़ारी में रिवायत आहे, फ़रमाइनि था त मूं ख़्वाब ॾिठो राति जो त अल्लाह तबारक व ताला मूंखे हिकिड़े खूह वटि वठी आया आहिनि, मां उन में ॿोको या मिश्कीज़ो या खली जंहिंमें पाणी कढंदा आहिनि उहा विधी ऐं उन मां मूं ओतिरो पाणी कढियो जेतिरो अल्लाह तबारक व ताला मूंखे नसीब फ़रमायो। पोइ उन शइ खे अची वरितो आहे अबी क़हाफ़ा जे पुटु यानी कि अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु। पोइ उन्हनि 1 या 2 डोल या 1 या 2 ॿोका पाणी जा कढिया ऐं अल्लाह तबारक व ताला उन जी हिन कमज़ोरी में अल्लाह ताला उनखे माफ़ु करे। इहा दुआ बि प्यारे पैगम्बर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाई। पोइ चवणु लॻा उन खां पोइ उहो ॿोको या उहा खली अची वरिती आहे सैयदना उमर इब्न ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं उन्हनि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त उन जहिड़ो शहज़ोर पहलवान मूं अॻु में कॾहिं कोन ॾिठो। उन एॾो पाणी कढियो जो मुसलमान त छा, मुसलमाननि जा उठ बि उन हौज़ मां पाणी पी करे सैराब थी विया। इहो इशारो हो ख़िलाफ़त जी तरफ़ त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइनि पिया त इस्लाम जी जेका ख़िदमत
ऐं जेका ख़िलाफ़त जेका हुकूमत उमर इब्न ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में वधंदी उहा कंहिं ॿिए जे नसीब में न आहे। सैयदना उमर जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मां मेराज ते वियो हुउसि, त मेराज ते वञी मूंखे हिकिड़ो सफ़ेद कलर जो महल ॾेखारियो वियो। मूं पुछियो इहो घरु कंहिंजो आहे, इहो महल कंहिंजो आहे? त फ़रिश्तनि मूंखे ॿुधायो त इहो घरु उमर इब्न ख़त्ताब जो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मां उन घर जे वेझो कोन वियुसि, इन करे जो मूंखे उमर इब्न ख़त्ताब जी गैरत जो ख़्यालु आयो, मां मोटी आयुसि। सैयदना उमर ख़त्ताब इहा हदीस ॿुधी करे, इहो कौल ॿुधी करे रोइण लॻा त अल्लाह जा रसूल छा मां अव्हां खां गैरत कंदुसि? सैयदना उमर ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला जी जेका ख़िलाफ़त आहे उहा ॾाढी अज़ीम ख़िलाफ़त आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी में उन्हनि जी शहादत जो ॿुधाए छॾियो। हिकु चकर जबल उहद ॾे वञनि पिया, जबल उहद ते चढ़िया ऐं अव्हां सां गॾु सैयदना उस्मान बि हुया ऐं सैयदना अबू बकर सिद्दीक़, सहीहनि में रिवायत आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चढ़ण खां पोइ जबल जेको आहे उहो लुॾणु लॻो, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ते पंहिंजो पेर मुबारक हणंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि, ए उहद बीही वञ, थमजी वञ, न लुॾ, तुंहिंजे मथां हिकिड़ो नबी, हिकिड़ो सिद्दीक़ ऐं 2 शहीद मौजूदु आहिनि। यानी सैयदना उस्मान ऐं सैयदना उमर जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशख़बरी ॾेई छॾी त इहे शहीद थींदा। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी ख़िलाफ़त जे दौर में सैयदना हुज़ैफ़ा बिन यमान, जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा राज़दान साहबी सॾिया वेंदा आहिनि, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई राज़ उन्हनि खे ॿुधाया फ़ितननि जे बारे में, मुनाफ़िक़नि जे नालनि जे बारे में, त फ़लाणो फ़लाणो मुनाफ़िक़ आहे। उहो हिकिड़े ई शख़्स खे ख़बर हुई जेको आहे हुज़ैफ़ा बिन यमान। उमर इब्न ख़त्ताब उन्हनि खां पुछंदो हो त ए हुज़ैफ़ा बिन यमान, उहा हदीस जेको रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे ॿुधाई हुई फ़ितननि जी, जंहिंमें रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बयानु फ़रमायो हो त समुंड वांगुरु फ़ितना मुस्लमाननि जे मथां ईंदा, त उहो कॾहिं ईंदो? त उन्हनि चयो त हुज़ैफ़ा बिन यमान चयो, ए उमर, ए अमीरुल मोमिनीन, तव्हांखे उन्हनि फ़ितने जो को ख़ौफ़ न आहे, तव्हां उन्हनि मां बरी आहियो। पुछणु लॻा छो? चयो उन में हिकिड़ो दरवाज़ो आहे, उन फ़ितननि जे अचण खां हिकिड़ो दरवाज़ो आहे, जेसीं ताईं उहो मौजूदु आहे फ़ितना कोन ईंदा। सैयदना उमर वॾा फ़क़ीह हुया, वॾा ज़हीन फ़तीन, असांजे मुस्लमाननि जा इल्हाम वारा हिकिड़ो ई साहबी उमर ख़त्ताब आहे। चवणु लॻा छा उहो दरवाज़ो टोड़ियो वेंदो या उहो खुलंदो? हुज़ैफ़ा बिन यमान चयो त उहो दरवाज़ो टुटंदो। त उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जवाबु ॾियनि था त पोइ त उहो दरवाज़ो कॾहिं बि कोन ठही सघंदो। यानी उन्हनि ॿुधाए छॾियो त फ़ितननि जो आगाज़ ई हुतां ई थींदो। त सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जी इहा हैसियत आहे त जेसीं ताईं उमर बिन ख़त्ताब मौजूदु हुया, इस्लाम जी फुतूहात अधु दुनिया ते हलिया विया। हता की कुफ़ार इहा ॻाल्हि लिखण ते मजबूर आहिनि त अगरि इस्लाम जी उम्मत में मुस्लमाननि में हिकिड़ो ॿियो उमर पैदा थी वञे हा, सॼी जी सॼी दुनिया मुस्लमान थी वञे हा। इहा सैयदना उमर ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला जी हैसियत हुई इस्लाम जे अंदरि। कई आयात मुबारका अल्लाह तबारक व तआला सैयदना उमर जी राय जे मुताबिक़ नाज़िल कयूं, जंहिंजा कई मिसाल ॾेई था सघूं। बहरहाल सैयदना उमर ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जेका शहादत आहे यकम मुहर्रम में थी, ऐं उनजी बि हिकिड़ी वॾी ज़बरदस्त जेका मिसाल आहे उहा छा आहे त पाण पंहिंजी ज़िंदगी में दुआ कंदा हुया, अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी शहादतन फ़ी सबीलिक वजअल मौती फ़ी बलदी हबीबिका व नबीका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं अल्लाह ताला मूंखे शहादत जी मौत ॾिजां ऐं मुंहिंजी मौत मदीना मुनव्वरा में थिए, मां हिते वफ़ात करे वञा, हिते शहादत मिले। सहाबा किराम अजब कंदा हुआ त इहो कीअं थो थी सघे त अमीरुल मोमिनीन हुजे, अधु दुनिया जो फ़ातिह, जंहिंजे रोब ऐं दबदबे खां हज़ार किलोमीटर परे वारा माण्हू बि तलवार छॾे ॾींदा हुआ, त उमर बिन ख़त्ताब जी फ़ौज अचे पई। बैतुल मक़दिस जो फ़लस्तीन जी फ़तह जो वाक़ियो सभिनीनि खे ख़बर आहे त कीअं थियो हो, बग़ैर जंग जे, सिर्फ़ु ख़ौफ़ त उमर बिन ख़त्ताब अचनि पिया। त एतिरो रोब ते इहा दुआ कीअं क़बूल थींदी? अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाने जी दुआ बि क़बूल कई ऐं 2 मज़ीद इनायतूं अता फ़रमायूं। कहिड़ी? पहिरीं त सैयदना उमर बिन ख़त्ताब जी शहादत मस्जिद नबवी में थी, मुसल्ला रसूल ते सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहा वॾी शहादत आहे। ॿी ॻाल्हि त शहादत बि मिली ऐं शहादत खां पोइ जेको पाण सैयदना उमर बिन ख़त्ताब जो जेको क़ातिल आहे मलऊन, उहो अबू लूलू फ़िरोज़ मजूसी आहे, यानी ग़ैर मुस्लमान ग़ुलाम हो, लोहार जो कमु कंदो हो, लोह जो कमु कंदो हो। उन अची सैयदना उमर ख़त्ताब खे नमाज़ में
अची खंजर हयो ऐं पाण ज़ख़्मी थिया ऐं 3 या 4 ॾींहंनि खां पोइ वसीयतूं करे पंहिंजा तमामु कर्ज़ लाइ पंहिंजा तमामु मामलात करे शहादत खे माणियो। उन खे जनाज़े जे बारे में सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास जी हिकिड़ा मुख़्तसर रिवायत बयानु कंदुसि। सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास फरमाइनि था त जॾहिं जनाज़ो तयारु थी वियो त मां बीठो हुउसि, मुंहिंजे पुठियां हिकिड़ो हमरा आयो, साहबी हुयो, मुंहिंजे कुल्हे ते हथु रखियईं ऐं चवणु लॻा अॼु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो ॿियो फ़रमान बि पूरो थिए थो। उहो कहिड़ो? उहो चवे थो त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान मुबारक मां अलाए केतिरे दफ़ा इहे अल्फाज़ आया, मां आयुसि, अबू बकर आयो, उमर आयो, मां वियुसि, अबू बकर वियो मूंसां गॾु ऐं उमर, मां अबू बकर ऐं उमर ईअं कयो, मां अबू बकर ऐं उमर हीउ सफ़रु कयो। यानी हर जॻह ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर जॻहनि ते कंहिं 2 शख़्सनि जो अगरि तज़किरो कंदा हुआ त उन में अबू बकर ऐं उमर हूंदा हुआ। त उहो साहबी चवे थो अॼु साहबी उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला जी वफ़ात बि ईअं थी वई आहे त हुते दफ़न थींदा जिथे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर ऐं उमर आहिनि। यानी ज़िंदगी में बि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान मुबारक मां इहे अल्फाज़ जारी रहिया, मां अबू बकर ऐं उमर ईअं कयो, मां अबू बकर ऐं उमर आयासीं। हत्ता के वफ़ात में बि सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अबू बकर सिद्दीक़ सां गॾु दफ़नायो वियो। इहा मुख़्तसर सीरत आहे जेका मूं अव्हांखे बयानु कई। हिकिड़ी ॿी हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कंहिं पुछो तव्हांखे इंसाननि मां केरु महबूब आहे? पाण फरमायो आयशा रज़ी अल्लाह ताला। पुछो त मर्दनि मां? चई अबू बकर सिद्दीक़। पोइ कंहिं सुवाल कयो, उन खां पोइ चई उमर इब्नुल ख़त्ताब। इहे रिवायतूं सैयदना उमर ख़त्ताब जे फ़ज़ीलत ऐं उन जी शहादत ऐं अहिड़ो अज़ीम लीडर ऐं हुकुमरान जेको जेसिताईं जहिड़ो हो इस्लाम जी तरफ़ केरु मेरी अख सां कोन ॾिसी सघंदो। जॾहिं सैयदना उमर ख़त्ताब शहीद थिया आहिनि पोइ तव्हां ॾिसो शहादतुनि जो सिलसिलो किथे वञी पहुतो। सैयदना उस्मान शहीद थिया, सैयदना अली शहीद थिया, सैयदना हुसैन शहीद थिया, सैयदना हसन खे शहीद कयो वियो। इहा शहादतनि जो सिलसिलो इला यौमिल क़ियामा हलंदो रहंदो, छो त उन जो दरवाज़ो सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला खे अल्लाह तबारक व ताला ठाहियो। अल्लाह ताला सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। बारकल्लाहु फ़ीकुम। शेख हाफ़िज़ शबीर अहमद जमाली जे लाइ अॻियों सुवालु आहे त सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हा जी शहादत जी मुख़्तसर वज़ाहत ॿुधायो। इन में सभ खां पहिरीं ॻाल्हि त आहे त हीउ शहादत जो वाक़ियो यकीनन हिकिड़ो तमामु वॾो सन्हो हुयो। पर इहा ॻाल्हि आहे त नबी करीम जी जेकॾहिं असीं तारीख़ पढ़ूं था शहादत जे वाक़े जी ॻाल्हियूं मामला, त असांखे मालूम थिए थो त नबी करीम सलातो इस्लाम जन पंहिंजे ज़माने में ई हिननि जी शहादत जो तस्करो करे छॾियो हो। मुस्नद अहमद में सैयदना अली रज़ी अल्लाह ताला जन जी अहादीस में ऐं मुस्नद अहमद में सैयदा उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जन जी अहादीस में इन ॿिन्ही जॻहियुनि ते हदीसूं मिलनि थियूं त नबी करीम सलातो इस्लाम जन सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला जी शहादत जो सैयदना हुसैन नंढड़ा हुया उन टाइम ते इतला ॾेई छॾियो ऐं पाण करीम सलातो इस्लाम जन खे काफ़ी मौक़े ते रोईंदो ॾिठो वियो। पाण करीम सलातो इस्लाम जन खां पुछा की भई तव्हां रोयो छो पिया? त पाण करीम फरमाया इन जे करे जो मूंखे नंढे जी शहादत यादि अचे पई। ऐं पाण करीम सलातो इस्लाम न रुॻो हुननि जी शहादत जो तस्करो कयो बल्कि पाण करीम सलातो इस्लाम जन इहा बि शइ ॾसी त पाण फरमाइनि मुस्नद अहमद में सैयदना अली रज़ी अल्लाह जी हदीस में पाण फरमाए अथनि कि फ़रात नदी जे किनारे ते शहीद कयो वेंदो। त पाण करीम सलातो इस्लाम शहादत जो तस्करो कयो, जंहिं जाइ ते शहीद कया वेंदा उन जो तस्करो कयो। बल्कि केॾे कुतुब अहादीस खे मज़ीद तदब्बुर सां पढ़ूं था त नबी करीम सलातो इस्लाम जन उहो वक़्तु ऐं ज़मानो बि ॾसियो त हिननि जी शहादत कॾहिं थींदी। हदीस किताब सही बुखारी जे अंदरि किताबुल फितन जे अंदरि हिकिड़ो बाब हलाक उम्मती, हुते हिकिड़ी हदीस आहे जेका मज़ीद वरी वज़ाहत सां तशरीह सां हदीस किताब मुसन्नफ़ इब्न अबी शैबा जे अंदरि किताबुल फितन जे पहिरें बाब में मन करे हल ख़ुरूज उते इन ॿिन्ही जॻहियुनि ते हदीसूं मिलनि थियूं त सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन चवंदा हुआ त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे ज़माने में फरमायो त हिन उम्मत ते तबाही जा ॾींहं तॾहिं ईंदा जॾहिं हिननि जे मथां नौजवान हुकुमरान मुसलत थींदा, छोकिरा हिननि ते हुकुमरानी कंदा। ऐं गॾोगॾु पाण इहो फरमाईंदा त इहो वक़्तु 60 खां वठी 70 हिजरी इन जे विच जो हूंदुसि। अबू हुरैरा जी वज़ाहतूं कनि था। हाणे सभु हक़ीक़तूं ॾिसूं था त माना नबी करीम सलातो इस्लाम जन शहादत जो तस्करो कयो, जॻह जो तस्करो कयो, गॾोगॾु इशारतनि इहो बि ॾसे विया त 60-70 जे दौरानीअ में इहो वाक़ियो पेश थींदो ऐं गॾु इहो बि ॾसनि पिया त इहो उन दौर में वाक़ियो पेश थींदो त जॾहिं हुकूमत नौजवान छोकिरनि जी हूंदी
त ईअं सम्झो त समूरियूं हक़ीक़तूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जे अमर सां सभु कुझु ॾिसे छॾियो। पोइ मज़ीद इहो मामिलो तॾहिं पेश आयो जॾहिं सैयदना मुआविया रज़ी अलाह ताला जॾहिं वफ़ात कई। उन खां बाद में जॾहिं यज़ीद जो इंतिख़ाब कयो वियो त मदीने तय्यबा मां सैयदना हुसैन रज़ी अलाह ताला अन्हु जन उन्हनि खे ख़लीफ़े वञण खां इनकार कयो। त हिते आउं वरी हिकिड़ी ॿियूं शइ ज़िक्र कंदो आहियां बतौर वज़ाहत ॾे बतौर मालूमात ॾे त इनकार करण वारनि में सिर्फ़ु अकेला सैयदना हुसैन रज़ी अलाह ताला न हा। जेकॾहिं असीं अदल इंसाफ़ खां मदद वठंदे जेकॾहिं जाइज़ो वठूं था त मदीने पाक में ॿिया बि काफ़ी सारा माण्हू हुआ जेके यज़ीद जे ख़लीफ़े हुजण में ख़ुशि कोन हा। जीअं मसलन सही बुखारी जे अंदरि किताब तफ़सीर जे अंदरि हिकिड़ो बाब इमाम साहिब हिकिड़ी आयत जे नाले सां बाब क़ाइमु कयो। उते इहा हदीस बाब जो नालो रखियो अथऊं वल्लज़ी क़ाल लिवालिदैहि उफ़्फ़िन लकुमा। आयत जो टुकड़ो आहे उन सां इहो बाब क़ाइमु करे हेठि हदीस आंदी अथऊं। हिकु बार मदीने में ईअं थियो जॾहिं यज़ीद अञा ख़लीफ़ो मुक़ररु न थियो हो। उन जी ख़िलाफ़त जे लाइ या उन जी बेत जे लाइ मरवान बिन हकम आयो। उन हले मदीना खे दावत ॾिनी तव्हां जेको सो यज़ीद खे ख़लीफ़ो मुक़ररु कयो। त उन हाज़रीन मजलिस मञा सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो फ़र्ज़ंद उथी बीठो जेको सैयदा आयशा सिद्दीक़ रज़ी अलाह ताला अन्हा जो भाउ केरु सैयदना अब्दुर्रहमान बिन अबी बकर उहो उथियो ऐं मरवान बिन हकम खे अहिड़ा कुझु कलिमात चया। हदीस में अचे थो त मरवान बिन हकम खे ॾाढी कावड़ लॻी। तव्हांजो मारण जे लाइ सैयदना अब्दुर्रहमान बिन अबी बकर जे पुठियां लॻो। अब्दुर्रहमान बिन अबी बकर मजलिस छॾे करे उतां निकिरी वियो। मरवान बिन हकम उन जे पुठियां अचे पियो। तव्हांजो सैयदना अब्दुर्रहमान बिन अबी बकर पंहिंजे घर में दाख़िल थी विया। हदीस में अचे थो तव्हांजो मरवान बिन हकम उन दरवाज़े ते बीही करे बि कुझु नाज़ेबा अल्फाज़ ऐं जुमिला चवंदो रहियो। तव्हांजो काफ़ी देरि खां बाद में घर जे दरवाज़े खां अंदरां सैयदा आयशा जवाबु ॾिनो तूं अबू बकर सिद्दीक़ जे दरवाज़े ते छा पियो ॻाल्हाईं ऐं कीअं पियो ॻाल्हाईं। त माना ॻाल्हि करण जो मक़सदु इहो त उम्मत जो अज़ीम घराणो नबी करीम इस्लाम जी ज़ात खां बाद में उम्मत जो सभ खां अज़ीम घराणो सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो घराणो। पर सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो फ़र्ज़ंद बि बीही मजलिस में मुस्लमाननि जे नओं मुंतख़ब जेको अमीर हुयो उनखे मञण खां इनकार पियो करे। तहिड़ा काफ़ी सारा मदीने में ॿिया बि हुया जिन जेको सो यज़ीद जे मामले में पसंदि न थिए के को ख़लीफ़ो थिए। पर हालाती मामलात जे पेश नज़र हुननि शइ खे बर्दाश्त कयो त इंतिशार थींदो जहिड़ा जेठा थींदा। पर सैयदना हुसैन रज़ी अलाह ताला जिन हालात सां सम्झोतो कोन कयो। हिकु हुन जी वजह इहा बि आहे जो उनखे कूफ़ो छो त कूफ़ो उन टाइम जो कंहिं दौर में सम्झो मुस्लमाननि जो हिकिड़ो मर्कज़ रही चुको हुयो। सैयदना अली रज़ी अलाह ताला जे ज़माने में मुस्लमाननि जो जेको मर्कज़ हुयो सम्झो कैपिटल हुयो सो कूफ़ो हुयो। उन कूफ़े जे माण्हू सैयदना हुसैन रज़ी अलाह ताला जन खे पैगाम मोकिलिया त असां यज़ीद जी ख़िलाफ़त में ख़ुशि कोन आहियूं के। हाणे सैयदना हुसैन रज़ी अलाह ताला अन्हु जन सम्झो त लॻभॻि सन 59 हिजरी में पाण तां खां निकिरनि था ऐं जेको सो सफ़र कनि था कूफ़े ॾांहुं इराक़ ॾांहुं इन पासे ॾांहुं ऐं पंहिंजा वेंदे वेंदे कुझु साथी बि रवाना कनि था। जेकॾहिं वाक़ियो तवील थी वेंदो मुख़्तसर थो कयां उनजे साथियुनि खे रस्ते में ख़बर पवे थी त फ़लां साथी तव्हांजे शहीद कयो वियो फ़लां शहीद कयो पर पाण पोइ बि सफ़र खे रोकनि कोन था। तव्हांजो जेको सो पाण अची उते पहुता जिथे करबला जी जाइ आहे। उते पहुचण खां बाद में मामलात ॾिठूं त मामलात काफ़ी ख़तरनाक आहिनि। सूरत हाल काफ़ी मुश्किल नज़र अचे पई। पर उन मौक़े ते बि सैयदना हुसैन रज़ी अलाह ताला जॾहिं इन शइ जो इज़हार कयो पाण फरमायो जहिड़े कोन आयो आहे। इहा सम्झो त इमाम बिलाज़री जे किताब अल इंसाफ़ जे अंदरि सही सनद सां हिलाल बिन इंसाफ़ हिकिड़ो ताबई उन जो कौल मौजूदु आहे। हेॾो सैयदना हुसैन रज़ी अलाह ताला जन जॾहिं मदीने मां अची करबला में पहुता पाण उते पहुची करे पाण फरमायूं त हीअ जेके साम्हूं माण्हू आहिनि उमर बिन साद सम्झो शिमर बिन ज़िल जोशन या ॿिया फुलां फुलां उनखे चवणु लॻा त तव्हां सां मुलाक़ात करणु नथो चाहियां मूंखे यज़ीद सां मुलाक़ात करायो। उन मुलाक़ात खां इनकार कयो। उन्हनि चयो त तव्हां असांजे हिते बेत कयो असीं उन्हनि जे तरफ़ां तव्हां खां बेत वठूं था। पर पाण फरमायूं न मूंखे उन सां मुलाक़ात करायो। तव्हांजो ॻाल्हियूं हलदड़ हुयूं इन्हनि ॻाल्हियुनि जे दौरान मामलात जे दौरान कंहिं ज़ालिम जेको सो थी रहियूं ऐं उहो बि कुतुब तारीख़ में बासन ते सही आहे। हिन शइ जी वज़ाहत मिले थी। इमाम बिन असाकर जो किताब तारीख़ दिमश्क उन तारीख़ दिमश्क जे अंदरि सैयदना हुसैन रज़ी अलाह ताला जिन जे फ़ज़ाइल ते उन्हनि जेको बाब क़ाइमु कयो आहे सही सनद सां इहा रिवायत आंदी अथऊं त अमर बिन ख़ालिद नामे हिकिड़ो बदबख़्त शख़्स हुयो। इहे सभ खां पहिरियों जेको सैयदना हुसैन रज़ी अलाह ताला ॾांहुं तीर उछलियो जेको तीर सैयदना हुसैन रज़ी अलाह ताला खे लॻो ऐं पाण जेको त सवारी तां किरी पिया। तव्हांजो इन ज़ख़्मनि में सैयदना हुसैन रज़ी अलाह ताला जिन जी शहादत थी। इन शहादत जे वाक़े सम्झो त उम्मत मुस्लिमा खे लोॾे छॾियो। एतिरे क़दुरु उहो मामिलो सम्झो हिकिड़ो पुरसोज़ साबित थियो जो इमाम अहमद बिन हंबल पंहिंजे किताब फ़ज़ाइल सहाबा में सैयदना हुसैन रज़ी अलाह ताला जे फ़ज़ाइल अब्वा में इहा हदीस आंदी त जॾहिं मदीने पाक में इन शइ जी ख़बर पई
सना हुसैन रज़ी अल्लाह ताला जिन खे करबला में शहीद कयो वियो आहे। त हदीस में अचे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी घरवारी सईदा उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जेॾीमहिल इहा ॻाल्हि ॿुधी त ॾुख में बेहोश थी करे किरी पियूं। एतिरो हुनखे जेको सो सदमो पहुतो। सैयद अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हो उन खां अॻु में मुस्नद अहमद जे अंदरि सैयद अब्दुल्लाह बिन अब्बास इहा हदीस में हदीस सही सनद सां मौजूदु आहे त उहे अॻु में इन मौक़े ते हिकिड़ो ख़्वाबु ॾिसी चुका हुया राति जो, जीअं ख़्वाब जो तबीर इहो हुयो त सैयद हुसैन रज़ी अल्लाह ताला जन शहीद थी चुका आहिनि। हू उन ॾुखूरे ख़्वाब जो बि तस्करो करे चुको हुयो त हले मदीना खे हिन शइ जो जेको सो वॾो ॾुखु पहुतो ऐं उम्मत मुस्लिमान जो बि वॾो उन लाइ हिकिड़ो वॾो सान्यो हुयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे कुलनि जो सुवार ऐं जंहिंखे जन्नती जवाननि जो सरदार लिखियो वियो, जंहिंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे कुलनि ते सुवार कंदा हुआ, जंहिंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे चेहरनि खे चुमियूं ॾींदा हुआ, बल्कि गुल वांगुरु पाण करीम वसल्लम जिन जूं ख़ुशबू कंदा हुआ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हीअ त मुंहिंजा गुल आहिनि जंहिंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾियूं मुहबतूं उल्फ़तूं कंदा। अॼु उन माण्हू खे शहीद कयो वियो, बल्कि ज़ुल्म त एतिरो थियो त शहीद करण खां बाद में एॾी अज़ीम शख़्सियत जे सर मुबारक खे धड़ खां धार कयो वियो, जेके असांखे कुतुब अहादीस में बासन सही मामला मिलनि था। जीअं सही बुखारी जे अंदरि किताबुल फ़ज़ाइल जे अंदरि सैयद हुसैन रज़ी अल्लाह जे फ़ज़ाइल में तव्हांखे हीअ हदीस मिलंदी त हुननि जे सिसी मुबारक खे कटे करे हिकिड़े थाल में रखियो वियो आहे। उन थाल में आणे करे उबैदुल्लाह बिन ज़ियाद जेको कूफ़े जो गवर्नर हो उन जेको सो साम्हूं पेश कयो वियो आहे। ऐं दरिंदगी जी इंतिहा ॾिसो न, हेॾे अज़ीम घराणे जे हिकु अज़ीम फ़र्द खे शहीद कयो वियो आहे, पर हिननि माण्हुनि जी दरिंदगी ॾिसो त उबैदुल्लाह बिन ज़ियाद खे अहिड़े मौक़े ते को ॾुखु कोन्हे, बल्कि हुन बदबख़्त ज़माना ईअं कयो जो बुखारी शरीफ़ हदीस आहे तुंहिंजे हथ में हिकिड़ी लठ हुई, उन लठ खे सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला जेको सो चेहरे ते लॻाए पियो, हणे पियो। बीठल सहाबा किराम खे इहा ॾाढी बुरी महसूसी थी त केॾो ई बुरो माण्हू चइबो जेको अहिड़े माण्हू जे चेहरे सां जेको सो अहिड़ो अमल पियो करे। हीअ मुख़्तसर मूं तव्हांजे साम्हूं सिर्फ़ु सही अहादीस मां सही तारीख़ मां अहवाल लिखिया आहिनि, मुख़्तसर शहादत जो वाक़ियो। पर हुन सां गॾु गॾु इहा बि शइ रखां थी यकीन हिकिड़ो पुरसो ज़मर आहे, हिकु मुस्लमान ॿुधे थो पढ़े थो त हुनजे जिस्म ते हिकिड़ो ॾहकाव तारी थिए थो। पर वरी ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त असांजे मुआशिरे में इन किसे खे, इन शहादत जे वाक़े खे अहिड़े तरीक़े सां पेश कयो वियो आहे या पेश कयो वञे थो जो मुस्लमाननि जो हिकिड़ो अंदाज़ ईअं थो लॻे त उन्हनि क़ुर खे छॾे, हदीस खे छॾे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तइलीम खे छॾे, महज़ उन शहादत जे वाक़ियात खे ई जेको सो दीन ठाहे छॾियो आहे। उन शहादत जे वाक़ियात खे किसनि कहाणियुनि जी सूरतनि में पेश करे मौज़ू मन घड़त कूड़ा किसा कूड़ियूं कहाणियूं, त इहा शइ इंतिहाई मायूब आहे। यकीननि हिकिड़ो पुरसोज़ वाक़ियो थियो, जंहिंजे दिलि में ज़र्रे बराबरि ईमान हूंदो उन जे लाइ ॾुख आहे इन मामले जो ऐं रहंदो। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुसविल तव्हांजे साम्हूं पेश कई त असांखे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी हदीसनि मां मालूम थिए थो, सही बुखारी में किताबुल जनाज़ में बाब इहदादिल मिरा में त पाण करीम फरमायो त 3 ॾींहंनि खां मथे कंहिं बि माण्हू जो ॾुखु करणु जेको सो जाइज़ कोन्हे को। हाणे ज़रूरत हिन वक़्तु इन शइ जी आहे त इन शइ ते बजाए किसनि कहाणियुनि ऐं कूड़नि ॻाल्हियुनि में टाइम बसर करण जे लाइ सैयद हुसैन रज़ी अल्लाह ताला वारी सोच खे अख़्तियार कजे, अहल बैत वारे नहज खे अख़्तियार कजे, क़ुर ऐं सुन्नत सां वाबिस्तगी जोड़िजे ऐं इन शहादत जे मामले ते बजाए मातमू ऐं बेसब्रियूं इहे करण जे बजाए इंसान खे खपे त उन बहादुर वांगुरु बहादुर थी करे ॾेखारनि, बहादुरी वारी वाट वठी करे दीन सां सचाई मुख़लिसी ऐं दीन जे लाइ क़ुर्बानी जो जज़्बो पैदा कनि। अल्लाह पाक असांखे हिन सगोरनि जी सीरत मां पिराइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बारकल्लाहु फ़ीकुम। शेख तव्हां खां हिकिड़ो ॿियो सुवालु आहे त शरीयत जी रोशनी में सब्र मां छा मुराद आहे? सब्र मां मुराद इहो आहे त इंसान कुल्ली तौर ते पंहिंजो पाण खे अलाह जी रज़ा जे साम्हूं पेश करे छॾे, पोइ उन में का बि तकलीफ़ तंगी परेशानी अचे थी त उन ते सब्र इहो करे जो ख़ुशी सां उन फ़ैसिले ते राज़ी रहे। सब्र जी डेफिनेशन या साबिरीन केरु आहिनि उन जी अलाह ताला जेका वज़ाहत कई सूरह बकरा में आयत नंबर 155 156 में अलाह ताला फरमाए थो वो बशिर साबिरीन, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखातिबा तव्हां सब्र करण वारनि खे ख़ुशख़बरी ॾियो। सब्र करण वारा केरु आहिनि? अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबह, जॾहिं बि उन्हनि खे मुसीबत पहुचे क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, उहे अॻियां चवनि त हीअ असीं आहियूं अलाह जा, असांखे अलाह ॾांहुं मोटणो आहे। त माना हुननि खे कंहिं बि तंगी तकलीफ़ परेशानी मुसीबत अचे थी तूं पंहिंजे रब खे यादि कंदा, उहो चवंदा हीअ तकलीफ़ त का बि ॻाल्हि कान्हे, हीअ जान जेका साब अलाह जी आहे। त माना अलाह जे तरफ़ां हर ईंदड़ तकलीफ़ परेशानी खे ख़ुशि थियणु ऐं अलाह जी रज़ा जो तालिब रहणु, इन शइ जो नालो सब्र आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त इन शइ जी एॾी मदीने मके में सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन खे एॾी सुहिणी तालीम ॾिनी, हू अहिड़ा त सुहिणा साबिर ऐं शाकिर माण्हू आहे जो यकीन ॼण कुतुब अहादीस में पढ़ूं था ॾुखनि तकलीफ़नि ऐं परेशानियुनि ते इहे माण्हू रोइण खे बि बेसब्री त सब्र कंदा। ॾिसूं त असांजे सरदार कहिड़ो सबक़ु ॾिनो आहे,
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत के सब्र जी छा डेफिनेशन ॾिनी आहे। हाणे बुखारी शरीफ़ जे अंदरि किताबुल जनाज़ में हिकिड़ो बाब आहे, बाबु क़ौली सल्लम जो अज़बुल मय्यतु बिबुकाए अहलिही। इमाम साहब हुते हदीस आंदी आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो हिकिड़ो ॾुहिटो बचपने में फ़ौत थी वियो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हथ में हुनजो जनाज़ो हुजे ऐं नबी करीम सल्लल्लाहु जन जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। साम्हूं जेको सहाबी सगोॾो हुयो उनजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मां वहंदड़ ॻोढ़ा ॾिठा, चए थो मां हाज़िही या रसूल सल्लम, माना हू अॼु मां पियो अलाह जा रसूल छा तव्हां बि रोयो पिया? माना त हू रोइण खे बि सम्झनि पिया त सब्र एतिरो करणु घुरिजे जो रोजे बि न। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया हाज़िही रहमा, ही रहमत आहे, ही दिलनि में हिकिड़ो दर्द आहे जंहिंखे इंसानु बर्दाश्त कोन थो करे सघे, जंहिंजे नतीजे में अखियुनि मां लुड़क किरी पवंदा। इन अखियुनि जो लुड़क किरण इहा बेसब्री कान्हे का। साॻी जाते सही बुखारी में किताब जनाज़ में हिकिड़ो ॿियो बाब बाबु क़ौली सल्लम इन्ना बि फ़िराक़ कल महज़ून। सेम अहिड़ी हदीस आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इंतिहाई प्यारो बचिड़ो जॾहिं इब्राहिम फ़ौत थी वियो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अखियुनि में ॻोढ़ा अची विया। हा सहाबी सगोर ॾिसो न सहाबा जी कहिड़ी तरबियत कयल आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे कहिड़ो सब्र जो गस सेखारियो हुए, केॾी हुनजे अंदरि हौसले हिमत बर्दाश्त वारी जेको सो कुवत पैदा कई आहे। सहाबी सगोर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जेॾी महिल रोंदो ॾिठो अर्ज़ु करे थो अंत या रसूल सल्लम, अलाह जे रसूल छा तव्हां बि रोयो पिया? त हाणे ॾिसो पोइ पाण खे फरमाए त हाज़ी ही रहमा, ही रहमत आहे, पर हिन टाइम ते बि आऊं अलाह जी रज़ा ते राज़ी आहे। पाण खे सन इब्राहिम जे चहिरे ॾिठो ऐं पाण खे सल्लल्लाहु फरमाइनि त इन्ना बि फ़िराक़ लमहज़ूनून या इब्राहिम, इब्राहिम तूं वियो आहे तुंहिंजे फ़िराक़ में असीं ॾाढा ग़मगीन आहियूं, पर अॻियां फरमाइनि त भला नक़ूल इला मां यरदा रब्बुना, पर इब्राहिम असीं पोइ बि इन जाइ ते उहे ई जुमिला चवंदासीं जंहिंमां असांजो रब राज़ी थी पए। हाणे ॾिसो न क़ुरानी आयत इन अहादीस खे साम्हूं रखो त सब्र इन खे चइबो इंसानु अलाह जे हर फ़ैसिले खे ख़ुशी सां अखियुनि ते रखे, बुरदबार थी बीहे, हता के रोइण खे दीन चए थो त रोइण जे मामले में बि मुहतात रहो, महदूद हद ताईं रोइण जी इजाज़त आहे। त इहो हुयो असर सब्र जंहिंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सब्र करार ॾिनो आहे, जंहिं सब्र जी तालीम अलाह ताला क़ुरान में ॾिनी आहे। दुआ कयूं त अलाह ताला असांखे इहो सब्र अता फ़रमाए। आमीन आमीन बारकल्लाहु फ़ीकुम। शेख नुहा मातम ऐं अज़ादार जी छा हैसियत आहे? हा इहो सम्झो जी जेका मूं तव्हांखे सब्र जी बास ॾसी इहो समूरो इन जे मामिलो उबतड़े। हाणे नोहा छा आहिनि, मातम छा आहे जेको असांजे माशरे में आम तौर ते थिए थो, सम्झो रोइण जूं उछगारूं, पार कपिड़ा फाड़ण, सीना कुटण। हाणे नबी करीम इस्लाम जी जेकॾहिं पाकीज़ा ज़ात ॾे मोटूं था, हदीस किताब मुस्नदुल बज़ार में सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अहादीस में हिकिड़ी हदीस अचे थी, पाण करीम इस्लाम फरमाइनि था ॿ हिकिड़ा अहिड़ा आवाज़ आहिनि मलऊनान फी दुनिया वल आख़िर, अल्लाह उन्हनि ते दुनिया में बि लानत कई आहे, अल्लाह उन्हनि ते आख़िरत में बि लानत कई आहे। पाण करीम फरमायो उहे ॿ आवाज़ इहे आहिनि, ख़ुशी जे टाइम ते मूसीक़ी करणु ऐं मुसीबत जे टाइम ते वावेला करणु। पाण फरमाइनि त इन वावेलनि ते, इन वावेला करण वारनि ते अल्लाह जी लानत आहे। बल्कि वॾे आवाज़ में रोइण खे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन केॾे सख़्तु कलिमात सां मना फरमायो आहे। हदीस किताब सही बुखारी में किताबुल जनाज़ में हिकिड़ो बाब आहे, बाबु क़ौल रजुल लिल मरअत इत्तक़िल्लाह वस्बिरी। उते हदीस आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ी सहाबिया खे थोरो वॾे आवाज़ में रोईंदे ॾिठो त पंहिंजे पुट जे विछोड़े में उनजे क़बर ते रोए पई। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन परे खां सॾे करे फरमाईंदा इत्तक़िल्लाह, वो अल्लाह जी मानी अल्लाह खां ड्रिज, वस्बिरी हीअ असांजे सरदार जो ॾिनल सबक़ आहे। त वॾे आवाज़ में केरु रोए पियो, पाण फरमाईंदा ख़बरदार इन शइ जी बि इजाज़त कान्हे का, बल्कि इजाज़त त छा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾिसो कहिड़ा अल्फाज़ इरशाद फरमाए सही बुखारी जे अंदरि किताबुल जनाज़ जे अंदरि, बाबु क़ौली सल्लम लईस मिन्ना मन ज़रबल खुदूद। उते इमाम साहिब हदीस मुबारक कहां थी, पाण खे फरमाइनि त लईस मिन्ना मन ज़रबल खुदूद, जेको माण्हू मुसीबत तकलीफ़ ऐं परेशानी जे टाइम ते पंहिंजे चहिरे ते हथु हणे थो, बेसब्री जो मुज़ाहिरो करे थो, उन जे लाइ एॾी वॾी सख़्तु वईद आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो असांजी उम्मत में ई कोन्हे। उहे शकल जुयूब जेको पंहिंजा कपिड़ा फाड़े करे पंहिंजे ॾुख जो इज़हार थो करे, सब्र जे मामले खे छॾे करे वाट वठे थो, पाण फरमायो ख़बरदार इहो मुंहिंजे उम्मत में ई कोन्हे। वदा बिदावल जाहिलिया, जेको माण्हू जाहिलियत जा कलिमात चए, बेसब्री वारा कलिमात चए, उहो माण्हू इन कलिमात जे नतीजे में न सम्झे त आउं को कंहिंसां मुहबत जो इज़हार पियो कयां, चाहूं ही सुठो भलो कमु पियो कयां। दुनिया उनखे केतिरे बि सुहिणे लफ़्ज़नि में यादि करे, पर रहमतुल आलमीन जा कलिमात इहे आहिनि त उहो माण्हू इहे कमु करण खां बाद में मुस्लमान ई नथो रहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेकी हुनजी निस्बत आहे उहा निस्बत ई नथी रहे। ख़ुलासे कलाम इहो त असांजो सॼो समूरो दीन सब्र बुरदबारी इन शयुनि ते बीठल आहे। हीअ मातम, हीअ बेसब्री जा असांजे माशरे में जेको कुझु थिए थो, 2 मिंटनि जे लाइ तव्हां ॾिसो छा थो थिए,
मरबुल मर हराम ईंदो आहे त काफ़ी माण्हू तव्हांखे मिलंदा पेरनि में चपल कोन्हनि, कारा कपिड़ा पाईंदा, ऐं उन खां पोइ ॾिसो मजलिसनि में वावेला रोइणु कुटणु। इस्लाम त इस्लाम आहे, तव्हां पूरी बाइबिल पढ़ो, ईसाइनि जे मज़हब में इहा शइ कान्हे का, यहूदी तव्हांखे इहे कंदे नज़र कोन ईंदा। बल्कि आउं त सम्झां थो दुनिया पूरी में मुस्लिम गैर मुस्लिम को अहिड़ो मज़हब कोन्हे जंहिंमें इहे कम इबादत करे तसवर कया वञनि, खटूं ऊंधियूं करे छॾणु, पेर उगाड़ा करे छॾणु ऐं तमामु तर मामला। हीउ हिकिड़ो अणवणंदड़ कमु आहे जेके इस्लाम त छा पर दुनिया जो को बि मुहज़ब नज़रियो उनखे बहितर कोन थो चए। जॾहिं त दुनिया जा सभ खां अज़ीम साबिर इंसान मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे इहा तालीम कनि था त अलाह जे फ़ैसिलनि ते राज़ी रहो ऐं सबर खां कमु वठो। क़तन तौर ते इहा बेसब्री त इनखे साणप था सम्झो। काफ़ी माण्हू आहिनि जेके इन शयुनि खे नेकी था सम्झनि, अदर था सम्झनि, सवाब था सम्झनि। तव्हां ॾिसो त केतिरा नबी सगोरा शहीद थिया, करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि ते मातम कई, या काफ़ी सारियूं जंगूं थियूं। पाण करे मुंहिंजो चाचो हमज़ा शहीद थियो आहे, वेझा वेझा अज़ीज़ शहीद थिया आहिनि। जेकॾहिं इहा शइ नेकी आहे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो अमल कयो। ॾिसो सैना अली रज़ियल्लाहु ताला जन केॾी हिकिड़ी दर्दमंदाना शहादत थी आहे कूफे जी जामे मस्जिद में। ख़ानदान में ॾिसो कंहिं मातम कई आहे, ख़ुदि सैना हुसैन रज़ी अल्लाह ताला नो, सैना हसन रज़ी अल्लाह ताला नो कंहिं कई आहे। जेकॾहिं सैना हसन जी शहादत थी आहे त कंहिं कई आहे, सैना हुसैन रज़ी अल्लाह ताला जन जी शहादत थी आहे। ॾिसो न, जेकॾहिं कूड़ा किस्सा ऐं ॿटाकनि ते बुनियादु रखिजे पोइ त सभु शइ सही आहे, पर जेकॾहिं मुसनद कुतुब ऐं बासनद सही आहे तव्हां रिवायतूं ॻोल्हियो त इहो अंदाज़ न क़ुर खां, न हदीस खां, न सहाबा खां, न अहल बैत खां, न 11 इमामनि खां कंहिंखां बि इहा शइ साबित कान्हे का। त इन सभिनी ॻाल्हियुनि जो ख़ुलासो इहो त दीन सबर जो नालो आहे। इहे जेके बि शयूं आहिनि बेसब्री वारियूं, इहे बेदीनी आहिनि, इन खां बचणु घुरिजे। इंसानु अगरि इहो अमल करे थो त अलाह खां डिॼे, अलाह जी शरीयत मूजिबि इन कमु करण खां पोइ इंसानु अलाह सां ला तालुक आहे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ला तालुक आहे। अल्लाह पाक असांखे इहा हक़ाइक़ ॼाणे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम मूजिबि, दीगर अंबिया जी तालीम मूजिबि, असहाब औलिया ऐं अहल बैत अतहार जी तालीम मूजिबि सबर करण तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन, बारकल्लाहु फ़ीकुम शेख साहब। अॻियो सुवाल आहे शेख जमशेद खां, सफ़र जे महीने खे दौरे जाहिलियत में छा हैसियत हुई? सफ़र जे महीने खे अॼु जे दौर में बि मनहूस छो सम्झो वेंदो आहे? इस्लाम असांजी छा रहनुमाई थो करे? सफ़र जो महीनो उहे महीना जीअं इस्लाम जा ॿिया महीना आहिनि, मुहर्रम ऐं हुरमत वारा महीननि खां अलावा आम जेके महीना आहिनि उन्हनि वांगुरु इन जी हैसियत आहे। इन जे बारे में को ख़ासि वारिद कोन्हे को, बल्कि पुराणे ज़माने में बि दौर जाहिलियत में बि सफ़र सां ई जेको आहे नफ़रत कंदा हुया जाहिल माण्हू, मुशरिकीन अरब। इहे छा कंदा हुया त सफ़र वारे महीने खे अॻिते पोइते कंदा हुआ। जॾहिं उन्हनि जो थोरो उन्हनि खे का हाजत हूंदी हुई त असांखे मुहर्रम वारे हुरमत वारे महीने में कुझु जंग करणी आहे, को ग़लति कमु करिणो आहे, त उहो छा कंदा हुआ, मुहर्रम जे महीने खे सफ़र जे महीने वठी ईंदा, सफ़र जे महीने खे मुहर्रम में, यानी सफ़र जो महीनो उन्हनि खे तब्दीली जे लाइ, नालो मटाइण जे लाइ इस्तेमालु कंदा हुया। सफ़र जो हिकिड़ी ॿी जेका रिवायतूं अचनि थियूं उन्हनि में, इन महीने खां अॻु में मुहर्रम वारो महीनो ख़तमु थींदो हुरमत वारो, पोइ सफ़र वारे महीने में सभु ॾोहारी निकिरी ईंदा ऐं ॾोह कंदा, अहले मक्का खां सामान फुरंदा, एतिरो मारधाड़ थींदी, एतिरो फ़साद थींदो हो जो माण्हुनि वटि माल कोन बचंदो। पोइ चवंदा त असांजी हालति सिफ़र थी वई आहे, असां वटि हाणे का शइ बची न आहे। अहिड़ी क़िस्म जूं मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि। बहरहाल इस्लाम हिकिड़ो हक़ीक़त पसंदि मज़हब आहे। इस्लाम जेको आहे कंहिं बि वक़्त खे, कंहिं बि ज़माने खे बुरो या उनखे मनहूस नथो सम्झे, बल्कि इहो इस्लामी अक़ीदे जे ई ख़िलाफ़ु आहे त इंसान कंहिं वक़्त खे, कंहिं इंसान खे, कंहिं शइ खे, कंहिं जानवर खे मनहूस सम्झे। इन जो मतिलबु छा आहे त इन इंसान जी या इन जानवर जी या इन ॾींहं जी या हिन महीने जी तासीर एतिरी आहे जो मुंहिंजी तक़दीर या मुंहिंजा मामला या मुंहिंजो उथणु वेहणु, मुंहिंजी ख़रीदो फ़रोख़्त तबाह बर्बाद थी वेंदी उन जे करे। जॾहिं त अल्लाह ताला चवे थो वल्लाहु ग़ालिबुन अला अम्रिही, अल्लाह ताला जो अमर ग़ालिब आहे। अगरि तव्हांखे फ़ाइदो थियणो आहे त अल्लाह जे हुकुम सां, अगरि नुक़सानु थियणो आहे त अल्लाह ताला जे इज़्न सां। दरहक़ीक़त न को इंसान, न को जानदार, न को बेजान शइ कंहिं इंसान जी तक़दीर ते को बि असरु नथी ॾिए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान सही बुख़ारी में मौजूदु आहे। अल्लाह जे रसूल फ़रमायो ला अदवा वला तीरत वला हामत वला सफ़र, त आगाह रहो, न का बीमारी मुतअद्दी आहे, माना बीमारी हिकु माण्हू का ॿिए माण्हू मां पंहिंजी मर्ज़ीअ सां सरायत करे वञे, पंहिंजी मर्ज़ी सां का बीमारी ॿिए माण्हू खे लॻे, इहो बि न आहे। वला तीरत, न को परिंदो, को पखी इंसान जी तक़दीर जो हाल ॿुधाए सघे थो या तब्दील करे सघे थो।
अॼु त सफ़र ते छा अॼु त माण्हू मिठू जेके तोता हूंदा आहिनि उन्हनि खां कावनि खां उल्लू जेको उनजो बि तज़किरो आहे इन हदीस में त उन्हनि खां पंहिंजी तक़दीर में तासीर सम्झंदा आहिनि। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि त ला तीरत आहे, को अहिड़ो पखी न आहे जेको तव्हांजी ज़िंदगी या तव्हांजी मौत या तव्हांजी तक़दीरी मामलनि में को एडिशन करे सघे या कुझु नुक़सानु करे सघे। वरी फरमायूं वला हामत आहे त न को उल्लू जी का हैसियत आहे। उल्लू बि हिकिड़ो आम पखी आहे, उनजी का ज़िंदगी जो को ॻाल्हाइण जो को मौजूदु हुजण जो इंसानी ज़िंदगी ते या इंसानी ज़िंदगी जे कंहिं नंढे खां नंढे मामले में बि को तासीर आहे। हता की हिकिड़ो साहबी वञे पियो, उनजे साम्हूं उल्लू ॻाल्हायो त ॿिए साहबी रद्द कंदे चयो त किथे माण्हू ईअं न सम्झनि त हिन ॻाल्हायो त हाणे असां नुक़सानु थियो। तूं चवणु लॻा त इनशा अल्लाह ख़ैरु आहे, अलाह कंदो ख़ैरु थींदो। उन साहबी चयो त तव्हां जेको जुमिलो चयो इहो बि ग़लति आहे, माना जॾहिं शर न आहे त ख़ैर बि न आहे। न को कंहिं पखी जे मौजूदु हुजण सां को शर थिए थो, न को ख़ैरु अचे थी। इंसानी ज़िंदगी ते इन्हनि जी का तासीर न आहे। पोइ फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वला सफ़रा, ऐं न को सफ़र जो महीनो को मनहूस आहे। असांजे दौर में बि इहे बिदआत ख़िराफ़ात मौजूदु आहिनि। माण्हू मुख़्तलिफ़ क़िस्म जूं रिवायतूं ठाहियूं आहिनि, सभ जूं सभु मन घड़त, सभ जूं सभु मौज़ू रिवायतूं आहिनि जंहिंजी इस्लाम में का हक़ीक़त न आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो छा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक केरु असांजो ख़ैरख़्वाह आहे, केरु वधीक सचो आहे। उहो चवनि था त इन्हनि शयुनि जी का इंसानी ज़िंदगी ते न को बरकत जे एतबार सां, न को नहूसत जे एतबार सां त इहे मनहूस आहिनि या इहे बदकिस्मती जा आगाज़ थियनि था। अहिड़ो कुझु ई कोन्हे। इंसान जी ज़िंदगी हिकिड़ी आम ज़िंदगी आहे, उन्हनि ते अल्लाह तबारक व ताला जे इज़्न जो ऐं अल्लाह ताला जो अमर हलंदो आहे। बहरहाल इन्हनि ज़माननि जी, इन्हनि ॾींहंनि जी का बि हैसियत या का नहूसत इंसान जी तक़दीर ते या इंसान जे मामलनि ते नथी अचे। अल्लाह ताला का दुआ अल्लाह ताला असां सभिनी खे पंहिंजा अक़ाइद बचाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जज़ाकुमुल्लाह ख़ैर। शेख हाफ़िज़ शबीर अहमद जमाली खां सवाल आहे त अहले बैत केरु आहिनि? अहले बैत जी माना ते सिंधी में सम्झी सघूं था घर वारा, घर जा भाती। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं घर वारियूं आहिनि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो औलाद आहे, या उन खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चइनि ख़ानदाननि खे अहले बैत में शामिलु कयो। हदीस किताब सही मुस्लिम में, किताब फ़ज़ाइल सहाबा में, बाब फ़ज़ाइल अली इब्न अबी तालिब में पाक अलैहि जिन फरमाइनि था त सैयदना अली जो आल अहल बैत में शामिल आहे, सैयदना अकील जो आल अहल बैत में शामिल आहे, सैयदना जाफ़र जो आल अहल बैत में शामिल आहे, ऐं सैयदना अब्बास रज़ी अल्लाह तआला जिन जो आल अहल बैत में शामिल आहे। तिन्हनि समूरी शख़्सियात खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी तालीम मूजिबि इहे सभु अहल बैत में शामिल आहिनि। जज़ाकुमुल्लाह ख़ैर। शेख, छा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घर वारियूं अहले बैत में शामिल आहिनि? बिल्कुलु अहल बैत में शामिल त बल्कि अव्वलीन अहल बैत आहिनि। असांजे माशरे में ॾिसो न, कहिड़ो सियाणो समझदार माण्हू चइबो जेको पंहिंजे घर जे अफ़राद में घरवारी खे शामिलु न करे। असांजी हिकिड़ी फितरत आहे, असीं हिकिड़ा कमज़ोर हक़ीर माना आहियूं, पर असां मां अहिड़ो को आहे जेको पंहिंजी घरवारी खे घर वारनि में शुमार न करे। इहो त अव्वलीन आहिनि। ऐं जॾहिं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी घरवारनि जे अहल बैत हुजनि जो तज़किरो त क़ुर कयो आहे ऐं वॾी सराह सां कयो आहे। सूरे अहज़ाब जी आयत नंबर 32 में, 33 में, 34 में तव्हां अगरि तर्जुमो पढ़ी ॾिसो, अल्लाह ताला मुख़ातिबी नबी करीम इस्लाम जे घर वारनि सां या निसा अन नबी, ऐं नबी जूं घर वारियूं लस्तुन का हदिम मिनन निसा, तव्हां दुनिया जे ॿियनि औरतुनि वांगुरु कोन आहियो। ईअं चई करे अल्लाह ताला हुन सां ख़िताबु कयो आहे। अल्लाह ताला फरमाए थो वकीम न सलात, नमाज़ क़ाइमु कयो, ज़कात ॾियो, वतेन अल्लाह व रसूल, अल्लाह रसूल जो चयो मञो। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम रिज्स अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा। ऐं नबी करीम हाणे घर वारनि सां ख़िताबु पियो हले, ऐं पैगम्बर सगुरे जा अहल वारो, तव्हांखे अल्लाह ताला चाहे थो त पाक करे, हर क़िस्म जी निजासत खां अल्लाह ताला तव्हांखे पाक बास बनाए। वरी अञा अॻियां ख़िताबु हले पियो त वस्कुरन मा युतला फी बुयूतिकुन्न मिन आयातिल्लाहि वल हिकमा। ऐं पैगम्बर जूं घर वारियूं, तव्हांखे खपे त पंहिंजे घरनि में अल्लाह जे कलाम जी तिलावत कयो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे फ़रमान खे वरजायो। त क़ुर हकीम जे इन 3 आयतनि खे पढ़ो, तव्हां तर्जुमो पढ़ी वाज़े तौर ते हर माण्हू महसूसु करे थो त नबी करीम इस्लाम जिन जे घर वारनि खे अव्वलीन अहल बैत शुमार कयो अल्लाह जे क़ुर। उनखां पोइ नबी करीम इस्लाम जिन हदीसनि ते मोटी अचो, इमाम तहावी जे किताब शरह मुश्किल आसार में 2 जिल्द जे अंदरि हिकिड़ो पूरो बाब आहे इन आयत जे बारे में। उन में हदीस आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे साम्हूं सईदा उम्मे सलमा रज़ी अल्लाह तआला अन्हा केॾी महिल का ॻाल्हि कई त पाण खे फरमायो अंत मिन अहली, तूं त ऑलरेडी मुंहिंजे अहल में शामिलु आहीं। त माना इशारो आहे त तव्हां जेके घर वारियूं आहियो, तव्हां त मुंहिंजा अहल बैत आहियो।
क़ुरान नबी करीम इस्लाम जन जे घर वारनि खे अहल बैत चयो आहे, ख़ुदि नबी करीम सलातो इस्लाम जन पंहिंजे घर वारनि खे अहल बैत चयो आहे। ऐं क़ुरान ऐं सुन्नत खे सम्झण जो सभ खां बहितरीनु जेको सोच ऐं नज़रियो हुयो सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जो, उहे नबी करीम सलातो इस्लाम जन जे घर वारनि खे अहल बैत चवनि था। सही मुस्लिम जे अंदरि किताब फ़ज़ाइल सहाबा जे अंदरि बाब फ़ज़ाइल अली बिन अबी तालिब अंदरि इहा हदीस मौजूदु है। सैयदना ज़ैद बिन अरकम रज़ी अल्लाह तआला अन्हु फ़रमाइनि था व निसाउहु मिन अहलिल बैत, त नबी करीम सलातो इस्लाम जन जो घर वारियूं अहल बैत में शामिल आहिनि। त माना ही उहे अहल बैत आहिनि, क़ुरान इन्हनि खे अहल बैत चयो हुए, नबी करीम इस्लाम जन जे फ़रमान इन्हनि खे अहल बैत चयो हुए, ऐं सहाबा किराम जी मुत्तफ़िक़ा राय है त इहे अहल बैत आहिनि। त इन्हनि समूरनि हक़ीक़तनि खां बाद में उहो बेसमझी चइबो जेको चवे त न अञा अहल बैत कोन्हनि खे। जेकॾहिं उनजो क़ुरान ते नबी करीम इस्लाम जे फ़रमान ते सहाबा जे फ़हमी सोच ते जेकॾहिं उनजो ईमान आहे त उनखे अहल बैत मञिणो पवंदो। जज़ाकुमुल्लाह ख़ैर। शेख तव्हां खां हिकिड़ो आख़िरी सुवालु आहे त सिर्फ़ु 5 अफ़राद खे अहल बैत या 5 तन पाक छो चयो वेंदो आहे? हा, बसि इन शइ खे ग़लती चओ, मुग़ालतो चओ, ॼाणी वाणी इनखे साज़िश चइजे, जेको कुझु चऊं था चइजी सघे थो। त ॾिसो जॾहिं हक़ीक़तूं तव्हांजे साम्हूं पोइ सुवालनि जे जवाब में क़ुरान पाक हादीस इन्हनि त सभिनी शइ जी वज़ाहत करे छॾी आहे त अहल बैत त पूरे घराणनि जो नालो आहे। इन में पूरा फ़र्दनि नबी करीम इस्लाम जो अहल घर वारियूं 2-4 ख़ानदान, त उन सभिनी खे हिकु तरफ़ करे सिर्फ़ु 5 अफ़राद खे अहल बैत जे हद महदूद रखणु, हिकिड़ो आम माण्हू सम्झी सघे थो त इहो समूरो पोइनि हक़ीक़तनि जो सिधो इनकार आहे। अच्छा, वरी हिकिड़ो आम माण्हू जे ज़हन में हिकिड़ो सुवाल बि पैदा थिए थो त पोइ आख़िर माण्हुनि छो भला सिर्फ़ु इन 5 जे मामलात खे महदूद करे छॾियो। त इन मामले में ॾिसूं था हिकिड़ा अहिड़ा माण्हू जेके असीं सम्झूं था त हुननि खे बेसमझी जे बुनियाद ते अञा धोखे में रखियो पियो वञे। हाणे छा कुझु अहिड़ियूं रिवायतूं आहिनि, कुझु अहिड़ा आसार आहिनि जिन खे माण्हू सम्झी न सघिया। असुलु फ़ुक़दान या कमी उन्हनि जी पंहिंजी सम्झ जी हुई, पर उन्हनि बजाए पंहिंजे सम्झ सोच ऐं फ़हम जी कमी जो हुननि अहल बैत खे महदूद करे छॾियो। हाणे ग़लती किथां लॻी आहे जी मिसाल जे तौर ते सुनन तिरमिज़ी में अबवाबुल मनाक़िब में हिकिड़ो बाब मनाक़िब अहल बैत नबी सल्लम मशहूरु हदीस आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सैयदना अली खे, सैयदना हसन खे, सैयदना हुसैन खे, सैयदा फ़ातिमा खे रज़ी अल्लाह तआला अन्हुम अजमईन, उन सभिनी खे विहारे करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां हिकिड़ी चादर कढी ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हा उलाए अहल बैती, ही मुंहिंजा अहल बैत आहिनि। हाणे काफ़ी माण्हुनि चयो त ॾिसो जेकॾहिं अहल बैत में ॿिया अफ़राद हुजनि हा त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿियनि खे बि त शामिलु कंदा न। हालांकि उहे ॾिसनि नथा त अहल बैत खे ॿियनि खे त क़ुरान हकीम मुखातिब थी करे अहल बैत करार ॾिनो आहे। ऐं उन खां पोइ ॿियो ॾिसो न इन हदीस खे जेको माण्हू ॾिसी करे या सोच रखनि था उहे माण्हू इन हदीस खे पूरो थो पढ़नि। हालांकि इन हदीस में ख़ुदि तिरमिज़ी शरीफ़ में अॻियां वज़ाहत मौजूदु आहे। ऐं जीअं हाणे तव्हांजे साम्हूं हवालो ॾिनमि शरह मुश्किल आसार जे अंदरि इन्नमा युरीदुल्लाह वारी आयत जी तफ़सीर में ॿियनि खोड़ सारे मक़ामात आहिनि, वधीक वज़ाहत मौजूदु आहे। त इहो सॼो जेको मामिलो थियो सैयदा उम्मे सलमा जे हुजरे में, जेका नबी करीम इस्लाम जन जी घरवारी आहे उन जे हुजरे में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेठा आहिनि ऐं हीअ शख़्सियतूं गॾु वेठल अथनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे मथां चादर करे पाण फरमाइनि था, बल्कि दुआ था घुरनि अल्लाहुम्मा हा उलाए अहलु बैती, त या अल्लाह ही मुंहिंजा अहल बैत आहिनि। त हदीस में इहे बि अल्फाज़ आहिनि सैयदा उम्मे सलमा फरमाए त अल्लाह जे रसूल आऊं पाण फरमाइनि था तूं त हुई अहल बैत में आहीं। हाणे काफ़ी अल्लाह जे बाननि ईअं कयो जो हदीस जो पोयों हिसो ख़तमु करे सिर्फ़ु अॻे हिसे खे आम करे चइनि ॾिसो अहल बैत में सिर्फ़ु 5 अफ़राद शामिल आहिनि। या वरी मुग़ालतो माण्हुनि खे हिते ॾिनो वियो, हीअ सही मुस्लिम जी हदीस आहे किताबुल फ़ज़ाइल जी बाब फ़ज़ाइल अली इब्न अबी तालिब जी, त जॾहिं मुबाहले वारी आयत नाज़िल थी सूरह आल इमरान जी, त यहूदियुनि खे ईसाइनि खे दीन जे दुश्मननि खे जॾहिं मुबाहले जी दावत ॾिनी वई त उन मुबाहले जी दावत जे टाइम ते ईअं थियो जो जॾहिं आयत नाज़िल थी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना अली खे सॾु कयो, सैयदना हसन खे, सैयदना हुसैन खे ऐं सैयदा फ़ातिमा खे रज़ी अल्लाह तआला अन्हा, उन्हनि खे साम्हूं करे पाण फरमाए त मुबाहले जॾहिं हिननि खे वठी थो वञा। हाणे काफ़ी माण्हुनि चयो त ॾिसो बाबा जेकॾहिं ॿिया अहल बैत हुजनि हा त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿियनि खे बि त शामिलु कंदा न। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ु इन्हनि खे जेको सो शामिलु कयो, लिहाज़ा इहे ई अहल बैत आहिनि। इहो दलील ईअं ई चइबो जो सूरह अनाम जूं जेके आयतूं आहिनि जंहिंमें अल्लाह ताला 18 नबियनि जो नालो खयो, ववहबना लहू इसहाक़ व याक़ूब, पूरो को माण्हू इहा आयत पढ़ी करे आख़िर में चवे त यूशब बिन नून जेको आहे उहो नबी कोन्हे। उन खां पुछिजे छो नबी कोन्हे, त सूरह अनाम जिन आयत में कोन्हे, हिते सिर्फ़ु 18 नबी आहिनि। उन अलाह जे माने खे इहो सम्झाइबो त अलाह जे माना इन आयत ते समूरो दीन त कोन्हे को, ॿियनि आयतुनि में तस्करो मौजूदु आहे।
जेकॾहिं मुबाहिले जे टाइम ते नबी करीम सलातो वसलाम जन ॿियनि खे शामिलु कोन्हे कयो त ॿियनि जो तस्करो ॿियनि मौक़नि ते त मौजूदु आहे। ऐं उन खां पोइ ॿी ॻाल्हि वरी बल्कि टी ॻाल्हि इहा त सैदना अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खे त शिया बि अहल बैत में सम्झनि था, उहे बि इन शइ जो इक़रार कंदा त उहे अहल बैत में हुया। त वरी ख़ुदि उन्हनि खां सुवाल थो थिए जेकॾहिं अब्बास रज़ी अल्लाह ताला खे तव्हां अहल बैत मञो था, जॾहिं त इन टाइम ते त उहे बि कोन था मुबाहिले जे टाइम ते, तव्हां कहिड़े बुनियाद ते उनखे तस्लीम था कयो? उहे फिर फोर चवंदा त ॿियनि दलाइल जे बुनियाद ते। त असीं अहल सुन्नत वारा बि इहा ई ॻाल्हि कयूं था, जेकॾहिं तव्हां ॿियनि दलाइल जे बुनियाद ते सैदना अब्बास रज़ी अल्लाह ताला खे शामिलु कयो था, त छा असीं ॿियनि दलाइल जे बुनियाद ते ॿियनि शख़्सनि खे शामिलु कोन था करे सघूं? या आम तौर ते वरी इहो मुग़ालतो ॾिनो थो वञे त अहल सुन्नत वारा चवंदा रहनि था त नबी करीम सलाम जन जूं नियाणियूं बि अहल बैत आहिनि। जेकॾहिं नियाणियूं बि अहल बैत आहिनि त इन टाइम ते त नबी करीम सलातो वसलाम जन त सिर्फ़ु सैयदा फ़ातिमा खे आंदो, ॿियनि खे छाले कोन आंदो, माना तूं अहल बैत में कोन हुयूं। हालांकि हिकिड़ो आम माण्हू बि सम्झी सघे थो त हीउ वाक़ियो तक़रीबन सन 9 हिजरी जो आहे ऐं 9 हिजरी में नबी करीम सलातो वसलाम जन जूं जेके बाक़ी 3 नियाणियूं हुयूं उहे त वफ़ात करे चुकियूं हुयूं, दुनिया छॾे चुकियूं हुयूं। हाणे ॻाल्हियुनि जो ख़ुलासो इहो त हीअ जेके तव्हांजे साम्हूं बाद रिवायतूं ज़िक्र कयमि, इन्हनि में बेसमझी चओ या सम्झो लाशूरी चओ या ज़ुल्मी ज़्यादती चओ या तअसुब चओ तशद्दुद चओ, इन बुनियाद ते इन्हनि शयुनि खे साम्हूं रखी करे इहो ज़हन बणायो वियो त जेको सो अहल बैत जा अफ़राद 5 बाक़ी कोन्हनि खे, जिन त अल्हम्दुलिल्लाह अहल सुन्नत जो अक़ीदो सभिनी खां सुहिणो, सभिनी खां वणंदड़ ऐं सभिनी खां प्यारो अक़ीदो हुए। तव्हां 5 छो था चओ? असां त मुहम्मद करीम सलातो वसलाम जे पूरे आल खे पाक था सम्झूं, असांजे नज़रनि में नबी करीम सलातो वसलाम जन जो पूरो घराणो पाक आहे। हाणे इन्हनि शयुनि खे सोचे हिकिड़ो माण्हू मुवाज़नो करे सघे थो, हिकिड़ो उहो तबिक़ो आहे जेको नबी करीम सलाम जे ख़ानदान जे सिर्फ़ु 5 माण्हुनि खे पाक थो सम्झे। हिकिड़े पासे ॿियो उहो तबिक़ो आहे जेको नबी करीम सलाम जे पूरे आल खे, घर वारनि खे, न्याणियुनि खे, सोटनि खे, चाचनि खे, जेके जेके तस्करा तव्हांजे साम्हूं कयमि, सभिनी खे अहल बैत मञे थो। ऐं हाणे माण्हू सोचे वठनि त मोहबत, उल्फ़त ऐं एहतराम ते कंहिंजो नज़रियो क़ाइमु आहे। बिहम्दिल्लाह ताला इन समूरी ॻाल्हियुनि खे साम्हूं रखण खां पोइ इहो मालूम थिए थो त सिर्फ़ु 5 शख़्सियात खे 5 तन चवण इहा ग़लति फ़हमी आहे। सोच इहा रखिजे त नबी करीम सलातो वसलाम जे आल जो हर फ़र्द जेको सो पाक आहे। अल्लाह पाक सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन, बारकल्लाहु फ़ीकुम। शेख मां इलाही मशहूरु आहियां शेख शबीर अहमद जमाली जो, मां शेख जमशेद सुल्तान अवान जो इलाही मशहूरु आहियां त तव्हां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ खणी आया ऐं पंहिंजे क़ीमती वक़्तु कढियो। अल्लाह ताला असांखे जज़ाए ख़ैर ॾे, तव्हांखे बि जज़ाए ख़ैर ॾे। नाज़रीन किराम, अॼु जो ही प्रोग्राम 5 पुॼाणी ते पहुतो। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं नए प्रोग्राम सां गॾु। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।